खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अस्सलामुअलैकुम। जश्न आज़ादी अवां सभिनी खे मुबारक हुजे। जश्न आज़ादी मुबारक। आवाज आनी चाहिए, आप सबसे मुखातिब हो। आज पहले इतने बच्चे देखे जो इतने शांत हैं कि आज़ादी का जवाब भी एनर्जी से नहीं दे रहे। जश्न आज़ादी मुबारक हो आप सबको। ओके जी, बहुत शुक्रिया। सो पाकिस्तान का आज दिन है और बहुत ही अच्छे लग रहे हैं सारे के सारे माशाल्लाह से। बहुत खूबसूरत से लिबास में पाकिस्तान के झंडे का कलर, और इसमें जो खूबसूरती है वो यकीन कीजिए दुनिया के किसी कलर में नहीं। सो पाकिस्तान में अभी जितने लोग हमारे साथ मौजूद हैं उन सबको भी एंड व्यूवर्स जेके ॾेह में पर ॾेह में असांखे ॾिसनि पिया, मां सभिनी खे बि आज़ादी जूं लख लख वाधायूं हुजनि अल्लाह करे। त ईअं ई असां पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं मल्हाईंदा रहूं, ईअं ई पाकिस्तान शादो आबाद हुजे, सरसब्ज़ हुजे, खूबसूरत हुजे। ऐं प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ यकीनन क़ौमी तराने सां थी चुको आहे, छा करे जो असांजे लाइ इन खां वॾी बाइज़े फ़ख्र ऐं बाइज़े ख़ुशी ॻाल्हि नथी थी सघे त असां आगाज़ में ही क़ौमी तराने सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयो। ऐं उहे बि क़ौमी तरानो असांजे पाकिस्तान जो शान आहे, मान आहे। ऐं इन खां बिना आज़ादी जो जश्न, आज़ादी जी सेलिब्रेशन इनकम्प्लीट आहे। सो अगेन जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे, अवां सभिनी खे आज़ादी जो लख लख वाधायूं हुजनि। आज़ादी मुबारक। ऐं पाकिस्तान जे लाइ, असां सभिनी जे लाइ बहसियत पाकिस्तानी हिकिड़ो इलाही ख़ासि ॾींहुं आहे। सो अॼु असां वादो कंदासीं पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे क़ौम सां, त असां पाकिस्तान जे लाइ हर कुर्बानी ॾींदासीं, पाकिस्तान खे सरसब्ज़ो शादाब ऐं आबाद हमेशह रखण जी कोशिशि कंदासीं। पाकिस्तान जे ते जेकॾहिं अल्लाह न करे को दुश्मन अनासिर आहिनि जेके बुरी नज़र विझनि था, त उन्हनि सां असां मुक़ाबिलो कंदासीं। इहो ई पाकिस्तान आहे ऐं पाकिस्तानी जो जज़्बो कॾहिं घटि न थियणु खपे। ख़ैर, आज़ादी आहे, सेलिब्रेशन आहे, ऐं हिन सेलिब्रेशन खे असां डबल कीअं कंदासीं? बिल्कुलु जी, मिली नगमा हूंदा। ॿार अॼु असां वटि मौजूदु आहिनि ऐं हिन पासे ॾे जेके असांजा ॿार मौजूदु आहिनि जेके क़ौमी तराने में अवां सभिनी ॾिठो इन्हनि खे सेंट पैट्रिक ग्रामर स्कूल जा ॿार आहिनि। सो अस्सलाम वालेकुम जी, आपको वेलकम कहते हैं। बहुत बहुत शुक्रिया कि आज आज़ादी के इस जश्न में आप हमारे साथ मौजूद हैं। मुझे लगता है कि मुझे बैठ जाना चाहिए, तकलीफ बहुत ज़्यादा हो गई, और आपके चेहरे पर मुस्कुराहट मुझे चाहिए क्योंकि आज आज़ादी है और आज़ादी का जश्न हमारी आंखों में दिखना चाहिए और हमारे चेहरों पर फील होना चाहिए। क्या कहते हो आप लोग? जरा तालियां हो जाए पाकिस्तान के लिए, बहुत सारी। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। और आपसे बिल्कुल हम कोशिश करेंगे कि जरा वक्तन फवक्तन बात भी करें और कुछ आपसे सुने भी। ऐं व्यूवर्स, मेहमान मौजूद आहिनि, उन्हनि सां अवां जी मुलाक़ात कराईंदासीं। अॼु आज़ादी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोशिशि कंदासीं त आज़ादी खे हिकिड़े इलाही सुठे नमूने सां सेलिब्रेट कयूं, छा करे जो अॼु असांजो ॾींहुं आहे, अॼु असांजे मुल्क पाकिस्तान जो ॾींहुं आहे। त यकीनन असां सभिनी जे लाइ इलाही घणो बाइज़े ख़ुशी ऐं बाइज़े ईअं चइजे त फ़ख्र ॻाल्हि आहे त अॼु पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। ऐं 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान वजूद में आयो ऐं इन जे लाइ असांजे वॾनि तमामु घणियूं कुर्बानियूं ॾिनियूं जिन खे असां कॾहिं बि फरामोश नथा करे सघूं। ऐं उन्हनि कुर्बानियुनि जो समर आहे जो अॼु असां पाकिस्तान हिकु आज़ाद मुल्क में साह पिया खणूं, आज़ादी सां जियूं पिया, पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं पिया। त इन करे एक बार नारा हो जाए जी पाकिस्तान का, पाकिस्तान। क्या बात है, बहुत शुक्रिया। सो असां सां गॾु व्यूवर्स मौजूदु आहे, तमामु बहितरीन शख़्सियत आहे, तमामु बहितरीन पर्सनैलिटी आहे, असांजी टीम जो हिसो बणिजी चुकी आहे ऐं हमेशह
असां सां गॾु मौजूदु हूंदियूं आहिनि। सो अॼु सोचो त छो न असां आज़ादी जे हिन जश्न में उन्हनि खे यादि कयूं। डॉक्टर फरा, अस्सलाम वालेकुम, आज़ादी मुबारक हो, कैसे मिजाज हैं? वालेकुम अस्सलाम, खैर मुबारक, बिल्कुल अच्छे मिजाज, आज तो होने ही चाहिए अच्छे मिजाज। आज हम आज़ाद हो गए। हाँ, आज आज़ाद हो गए थे फाइनली, और बिल्कुल हम आज़ाद हैं। आपसे हम बात करेंगे, लेकिन आपके साथ एक और बहुत ही अच्छी सी हस्ती हमारे साथ मौजूद है, उनसे भी हम बात करेंगे। और उनकी प्यारी सी प्रिंसेस हमारे साथ। पहले तो ये छोटी सी क्यूट सी गुड़िया है रानिया। अस्सलाम वालेकुम बेटा, कैसे हो? ठीक हो? एनर्जी कहाँ है? नाश्ता करवाया था मम्मा ने? क्या खाया था नाश्ते में? चाय डबल रोटी। आज़ादी के दिन भी मम्मा ने आज़ाद नहीं किया आपको डबल रोटी से, हैं? चलें जी, आपसे हम बिल्कुल बात करेंगे, और इनकी मम्मी भी मौजूद है यहाँ पर। उनसे आज बहुत सारी खास हम बातें करने वाले हैं, क्योंकि ये सेगमेंट हम कर रहे हैं लाइफ बॉय शैम्पू के ताउन से। और सोबिया जी हमारे साथ मौजूद हैं। अस्सलाम वालेकुम, आपको वेलकम कहते हैं, बहुत बहुत शुक्रिया, थैंक्स अ लॉट कि आप यहाँ पर मौजूद हैं। ऐं व्यूवर्स, लाइफ बॉय जो पैगाम आहे, ऐं पैगाम इहो आहे त असांजूं न्याणियूं अॻिते वधनि, ऐं न्याणियुनि जे अॻिते वधण जे लाइ, उन्हनि जे तालीम जे लाइ, उन्हनि जे ईअं चइजे त क़ाबिलियत खे परखण जे लाइ लाइफ बॉय शैम्पू हिकिड़ो बहितरीनु क़दम खयो आहे। ऐं उहो शैम्पू माशाल्लाह माउ ऐं धीउ जे रिश्ते खे इलाही घणो मज़बूत करे थो, इलाही घणो स्ट्रॉन्ग करे थो, ऐं वारनि जे सिहत जे लाइ बि तमामु घणो बहितरीनु हूंदो आहे। ख़ासि तौर ते उहे ॾींहं, उहे लम्हा ॾाढा यादि ईंदा आहिनि जॾहिं असांजी अम्बड़ असांजे वारनि में मालिश कंदी आहे, असांखे प्यार सां कुझु चवंदी आहे, या ईअं चए दड़का बि ॾींदी आहे, त उन मां बि उहा मोहबत वाज़िह थींदी आहे। माउ ऐं धीउ जो रिश्तो त उहो ई इलाही घणो ज़बरदस्त आहे। सो लाइफ बॉय शैम्पू जो बि इहो ई चवणु आहे त माउ ऐं धीउ जे रिश्ते खे अञा वधीक मज़बूत करे। सो इन करे अॼु असां हिकिड़ी माउ ऐं हिकिड़ी धीउ खे घुरायो, त उन्हनि सां असां कचहरी कयूं, उन्हनि जे रिश्ते खे असां ॾिसूं त लाइफ बॉय जो चवणु आहे त माउ ऐं धीउ जे रिश्ते खे स्ट्रॉन्ग ठाहिण ऐं स्ट्रॉन्ग रिश्तो आहे। सो केतिरो ही रिश्तो स्ट्रॉन्ग आहे, इहो बिल्कुलु अॼु के प्रोग्राम में, हिन ख़ासि प्रोग्राम में मां सभिनी खे ख़बर पवंदी। तो सोबिया जी, माँ और बेटी का रिश्ता कितना ज्यादा मजबूत है आपके ख्याल में? बहुत मजबूत है। कितना? मैं सांस लेती हूँ तो मुझे फील होता है कि मेरी बेटी मेरे साथ है। क्या बात है, मतलब इससे ज्यादा मजबूत तो होने से रहा। अच्छा जी, लाइफ बॉय शैम्पू यूज करती हैं? एग्जैक्टली। इसी वजह से आपके बाल इतने सिल्की से प्यारे प्यारे से। कलर भी पूछे ना कौन सा यूज करते हैं, तो बता देना फिर मुझे। कौन सा कलर यूज करते हैं? पिंक वाला। और इसीलिए आज आपने ये फ्रॉक पहनी हुई है पिंक कलर की। क्या खुद से पहनी है या मम्मा ने पहनी? मम्मा ने बोला कि पिंक पहनी है आज आपको। अच्छा, इसकी शरारतें जरा बताएं, कितना तंग करती है आपको? अच्छी है, बहुत नॉटी नहीं है, लेकिन जब तंग करती है तो मेरा पूरा मेकअप खराब कर देती है। मुझे बहुत अच्छे से याद है कि मेरे ख्याल में साल की थी और मेरी किट पानी के टब में थी। ओह माय गॉड। और मुझे कहती है अम्मा देखिए सारे कलर मिल गए। सारे कलर मिल गए, और उसके बाद जो कलर्स बने होंगे पानी के अंदर। मेरा अभी तक कोई मेकअप नहीं बचा, क्योंकि सारा मेकअप इनकी शरारतों की नजर है। रात में मैं सोती हूँ और ये मेरा बैग खोल के अपना मेकअप कर रही होती है। अच्छा ये बताओ बेटा, अच्छा इनके पास माइक नहीं चले, थोड़ी देर के बाद हम इंतजाम करते हैं इनके लिए माइक का, इनसे भी पूछते हैं। सबसे ज्यादा इन पे, वैसे तो माँ को हर बार प्यार आता है अपने बच्चे पे, चाहे शरारत करे, चाहे रोए, चाहे हंसे, लेकिन सबसे ज्यादा प्यार कब आता है? जब गले लगाने को दिल चाहता है। जब मैं स्कूल से वापस आती हूँ तो मेरा कमरा बिल्कुल नीट एंड क्लीन होता है। अच्छा, इतनी छोटी सी बच्ची यस एग्जैक्टली कमरा साफ कर देती है? यानी इतना नीट एंड क्लीन होता है, दरवाजे पे खड़ी होती है कि अम्मा आज देखिए मैंने कमरे के साथ क्या किया है। मैं देखती हूँ, मैं कहती हूँ ओह माय गॉड, शी डिड इट, शी डूइंग ये, शी गिव मी अ वेरी कंफर्टेबल। वाह, कि आई फील कंफर्टेबल कि मैं थकी हुई आऊंगी तो मुझे करना पड़ेगा, तो मैं मम्मा को कैसे कंफर्टेबल करूँ। ठीक, अगर ये प्यारी सी प्रिंसेस अल्लाह ताला ने आपको फर्ज करे ना होती आपकी जिंदगी में, तो आप अपनी जिंदगी को क्या महसूस बहुत बड़ा खला होता कैसी होते? बहुत बड़ा खला होता। इसके अलावा भी किड्स हैं? जी बेटे, दो बेटे हैं, और दोनों बेटों को मैं 6-6 महीने तक फ्रॉकें पहना के अपनी ख्वाहिश पूरी करती थी। क्या बात है, कि मेरी बेटी हो जाए। और मेरी बड़ी मन्नतों की बेटी है, अल्लाह पाक ने उसको बड़ा गिफ्ट दिया है। तो अब यकीनन वो भाइयों के अंदर थोड़ी सी जेलसी है, कहते हैं ना अम्मा बटोर लेती होगी। तो मैंने कहा मेरी बेटी पे 100 खून माफ, तो कहते हैं हम पे कहीं भी नहीं। बिल्कुल भी नहीं। अच्छा, बेटे इस वजह से थोड़ी सी जेलसी का शिकार हो जाते हैं कि यार बहनों को इतना प्यार मिल रहा है, और बेटियां होती भी इतनी प्यारी सी नाजुक सी हैं, और माँ बाप की जहाँ बात हो, बीमार पड़ जाए या कुछ भी हो जाए, तो बेटियां सबसे आगे होती हैं। हाँ एग्जैक्टली, ये तो खैर मुझे बहुत अजीज है। बेटे भी बहुत प्यारे हैं मेरे माशाल्लाह से, वो जेलस होते हैं। बड़ा वाला कहता है अम्मा हमसे इतना प्यार क्यों नहीं है,
आपको सारी मोहब्बत इससे। इसका मतलब ये हुआ कि लाइफ बॉय शैम्पू ने बिल्कुल एकदम ठीक कहा कि माँ और बेटी का रिश्ता मजबूत है और मजीद मजबूत इसको बनाया जा सकता है। अच्छा, चिप्स तो ये खाती होंगे ना? बिल्कुल। तो भाई लाइफ में ओए चिप्स में सिर्फ ओए होए, तो हमारे पास जी ओए होए चिप्स मौजूद है। Exactly. और बहुत सारे फ्लेवर्स इसके अंदर मौजूद हैं, लेकिन हम ये पूछना चाहेंगे कि बच्चों को जो जो फ्लेवर पसंद होगा वो उसका हुआ। खेलेंगे गेम? क्या कहते हो? अच्छा, वो जो छोटा सा बच्चा ग्रीन शर्ट में, बेटा कौन सा वाला फ्लेवर आपको पसंद है? अच्छा, एक बार फिर से बोलिए, लाइफ में ओए यही मैंने बोला था। मैंने हालांकि आपको बताया था कि जरा पता चलना चाहिए एनर्जी से कि ओए होई होती है लाइफ। अच्छा जी, कौन सा वाला फ्लेवर बेटा आपको ज्यादा पसंद है? लाल वाला। तो आप तक पहुंचाओ या खुद लेने आओगे? तो आ जाओ, जल्दी से आ जाओ, तालियां हो जाए इनके लिए। और लाल वाला फ्लेवर आपको पसंद है, उठा लो, आज लूट लो भाई ये चिप्स। आज ये चिप्स आपके हुए। चले जी, लाल वाले के लिए फिर से तालियां बजा दीजिए। और आज ये सारे के सारे चिप्स जो हैं वो आप लोग ही लेकर जाएंगे। अपनी जगह पे बैठ जाइए और जरा खाइए, मजा लीजिए आज आजादी का साथ में। अच्छा, आपको कौन सा फ्लेवर पसंद है? आपको कौन सा फ्लेवर पसंद है, बताओ जल्दी से। इधर कौन सा पसंद है? फ्लेवर कौन सा पसंद है? यहाँ पर ग्रीन कलर में है, लाल कलर में, ब्लू, ऑरेंज, जल्दी बताओ। ग्रीन। ग्रीन। लूट लो, जाओ, उठा लो। गो, अरे जाओ, सारे आपके हैं। अच्छा, घर में भी ऐसे ही करती है? हाँ, ये मेरे साथ एक्चुअली ऐसा करती हूँ, मुझसे बहुत अटैच। इसको ऐसा करती हूँ कि मैं खुद ही जाके दे देती हूँ। और इसने देखिए ग्रीन कलर का इंतखाब किया क्योंकि आज आजादी भी। अच्छा जी, तो बड़ी वाली मैं आपको देती हूँ आजादी का कलर, और इसके ऊपर व्हाइट कलर से लिखा हुआ है, तो वही मुझे लग रहा है कि जैसे झंडे से इंस्पायर होके ही लोगों ने ये फ्लेवर बनाया होगा और ये सारी चीजें। अच्छा जी, और उसके अलावा व्यूवर्स अन्य ॿियूं शयूं बि आहिनि जेके अमां सभिनी खे ॿुधाइणियूं आहिनि ऐं अमां सभिनी ताईं उहे शयूं पहुचाइणियूं। छा करे ज़िंदगी में हर शइ जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। इन करे लाइफ बॉयज़ जी ॻाल्हि थी वई, छा करे जो हिन प्रोग्राम में लाइफ बॉयज़ जो ताउन असां सां गॾु रहियो ऐं उन खां पोइ असां काफ़ी अरसे ताईं, काफ़ी टाइम ताईं हिकिड़ी शइ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा रहियासीं, रवां। ऐं मूंखे इहो कोन ॿुधायो हो त रवां छा आहे, का फिल्म आहे, को ड्रामो आहे या को सॉन्ग आहे, पर हाणे ख़बर पइजी वई आहे त रवां हिकिड़ी बहितरीनु शइ आहे। टेलीनॉर रवां हिकिड़ो कंप्लीट नालो पहिरियों त इहो आहे, टेलीनॉर रवां। ऐं उन खां पोइ असांखे पैगाम ॾिए थो त मंज़िल ते पहुची बि जुस्तजू जो सफ़र कॾहिं ख़तमु नथो थिए। मंज़िल सफ़र जो इख़्तिताम न आहे, पर मंज़िल उहा हूंदी आहे जिते सफ़र तमामु यानी ख़तमु थींदो आहे। इन लाइ हिक खां पोइ ॿियो गोल कंदा रहो ऐं बहितर खां बहितर जे तलाश में अॻिते वधंदा रहो। वीडियो में टेलीनॉर जे इन मोटो खे तमामु सुठी तरह समायो वियो आहे, कोशिशि जारी रखी, कामयाबी उफ़क़ जे पार थिए। ऐं ख़ासि तौर ते टेलीनॉर जो जेको इहो मफ़हूम हुयो रवां जो, त इन में जे अव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायो त इलाही कुझु अव्हांखे नज़र आयो। उन में अव्हांखे सूफ़ी झलक बि मिले थी, उन में सूफ़ी शाइरी आहे जंहिंमें वजदानियत आहे, जंहिंमें सहर आहे। ऐं जेकॾहिं असां हुनजो ओवरऑल पाकिस्तान जे शहरनि जी ॻाल्हि था कयूं त शायदि मूंखे बि एतिरी ख़बर कोन आहे, अव्हांखे बि ख़बर कोन हूंदी त पाकिस्तान जे शहर ऐं पाकिस्तान जी जेके तारीख़ी जॻहियूं आहिनि कहिड़ियूं आहिनि ऐं केतिरियूं आहिनि। ऐं रवां में अव्हांखे पाकिस्तान जे इलाही घणनि तारीख़ी जॻहियुनि जे हवाले सां ॾेखारियो आहे। उहे जॻहियूं अव्हांखे ॾेखारियूं वियूं आहिनि जेके यकीनन अव्हांजे नॉलेज में हिकिड़ो बहितरीनु इज़ाफ़ो हूंदो। ऐं उन खां पोइ उन शाइरी में जेका शाइरी अव्हांखे रवां में नज़र आई हूंदी, जेका अल्लाह सां मिलाए पई, जंहिंमें वजदानियत हुई, जंहिंमें मोहब्बत हुई, जंहिंमें प्यार हुयो। ऐं ख़ासि तौर ते चवंदा आहिनि सभ खां वॾो दीन, सभ खां वॾो धर्म आहे इंसानियत। ऐं इंसानियत जी वैल्यू जंहिंखे ख़बर पए थी त उहो यकीनन इंसान चवराइण जे क़ाबिल आहे। ऐं इंसानियत जे हक़नि जो ख़्यालु रखणु, इंसाननि सां मोहब्बत करणु, इहो हर इंसान जे दिलि में जज़्बो हुजणु खपे। ऐं टेलीनॉर रवां इहो जज़्बो, इहा मोहब्बत, इहो पैगाम पूरे पाकिस्तान खे, पूरी दुनिया खे, जिथे बि इहो कमर्शियल ॾिठो वियो हूंदो उन्हनि सभिनी ताईं इहो पैगाम पहुचायो आहे त मोहब्बत इन ई जो नालो आहे। ऐं यकीनन इहो ख़ुलासो जॾहिं अव्हां ते थियो हूंदो त अव्हांखे इलाही घणी इहा ॻाल्हि पसंदि आई हूंदी। सो व्यूवर्स, वधीक जेके शयूं आहिनि अव्हां सां डिस्कस कंदासीं, बट पाकिस्तान की आज आज़ादी का दिन है तो जरा एक नारा हो जाए, उसके बाद ब्रेक के जाने पड़ूंगी। पाकिस्तान ओके जी। सो व्यूवर्स, वक्त आहे हिते मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक ॾांहुं वधंदासीं, मिलूं था ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सलाम सिंध स्पेशल ट्रांसमिशन, आज़ादी स्पेशल ट्रांसमिशन। मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम
मेरो भी हरमा सबनी के भलीकार चुनासी आज़ादी स्पेशल ट्रांसमिशन हमारे सोपिया सिंध टीवी ता लाइव आई हिनमल आज़ादी जी जश्न के मुखे लगे तो कुछ डबल करण खपे बट असा एक सॉन्ग ते वधनासी बुधाई दिला तो फरा जी एक और फरा ने हमें ज्वाइन कर लिया है, सो अस्सलाम वालेकुम, बहुत बहुत शुक्रिया। आई इसके अलावा बशीर सोलंकी साहब ने ज्वाइन किया है, बहुत अच्छे सिंगर हैं, बहुत बहुत शुक्रिया आपका भी कि इस खास दिन पर आपने ज्वाइन किया है। तो आपसे हम बिल्कुल बात करेंगे, फरा जी एंड बशीर जी आप सब मौजूद हैं। पहले जरा एक नगमा हो जाए। ओके जी, सो बहुत सारी तालियों में हम चाहेंगे कि एक मिली नगमा हो जाए और बच्चे तैयार हैं बिल्कुल परफॉर्मेंस के लिए, क्योंकि आज़ादी का जश्न यही है और यही चीज़ें हैं जो कि इस जश्न को और ज़्यादा एनर्जेटिक और ज़्यादा खूबसूरत बनाएंगी। तो हो जाए जी। कभी ना भूलो पाकिस्तान है तुम्हारा, पाकिस्तान है हमारा। अपना घर अपनी सरजमीं सब कुछ है, बस
सेंट मैथ्यूज स्कूल जा ॿार आहिनि व्यूअर्स जिन तमाम बेहतरीन परफॉर्मेंस ॾिनी माशाल्लाह। आप लोग अपनी सीट पे बैठ सकते हैं। बहुत बहुत शुक्रिया माशाल्लाह, बहुत खूब, बहुत अच्छा लगा। तो एक बार फिर से तालियां हो जाए अपने लिए भी बजा दीजिए और पाकिस्तान के लिए भी। यहाँ हम ये एक चीज कहते हैं कि हम सब पाकिस्तानी हैं, बिल्कुल और जी, हम हम सब पाकिस्तानी एक हैं। हैं। सो इसी के साथ ब्रेक की जाने बढ़ते हैं। ब्रेक के बाद फिर बातों को बिल्कुल हम कंटिन्यू करेंगे और आपके मिली नगमे होंगे, परफॉर्मेंस होगी और बहुत कुछ होगा। सो व्यूअर्स वधंदा हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक डाउन मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, एक भेरो भी है अवां सभिनी खे आज़ादी स्पेशल प्रोग्राम में भले कार चवंदासीं। उम्मीद है तव्हां सभई पंहिंजे घरनि में वेही करे आज़ादी जे हिन जश्न में असां सभिनी सां गॾु आहियो। ऐं असांजे हिन प्रोग्राम में जे तव्हां ॾिसो पिया त इलाही घणी रौनक लॻी पई आहे, इलाही घणा महिमान आहिनि, उन सां कचहरी बिल्कुलु असां कंदासीं। ऐं साम्हूं केक बि पिया आहिनि जिन खे असां थोरी देरि में कटींदासीं, पर केक कटण जो टाइम बि बिल्कुलु अची चुको आहे। पर हिकिड़ी बहितरीन पर्सनैलिटी, हिकिड़े तमामु सुठे महिमान असांखे जॉइन कयो आहे। ऐं माशाल्लाह असेंबली जे फ्लोर ते एतिरो सुठे अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहिनि। जॾहिं ॻाल्हि थिए सिंध जी ऐं उहे जॾहिं स्पीच कंदा आहिनि त यकीन कयो वॾा वॾा माण्हू दंग रहिजी वेंदा आहिनि, छो जो अंदाज़ एतिरो ज़बरदस्त आहे, जोश जज़्बो। ऐं हिन महिल ख़ासि ॻाल्हि इहा आहे त यकीनन असां अर्ली मॉर्निंग हिते आहियूं त मज़ार कायद ते जेके मंज़र आहिनि या उते जेके शयूं थींदियूं आहिनि, हिकिड़ो रस्मूं आहिनि जेके काफ़ी वॾे हिकिड़े अरसे खां वठी थींदियूं अचनि थियूं ऐं ख़ासि तौर ते हिन ॾींहं ते स्पेशली थींदियूं आहिनि। सो उहे सभई मंज़र ॾिसी पंहिंजे अखियुनि सां हिते अॼु मौजूदु आहिनि। ऐं अॼु हुन ख़ासि ॾींहं ते असांजे लाइ, असांजे प्रोग्राम जे लाइ उन्हनि वक़्तु कढियो आहे। सो असां तमामु घणा थोराइत आहियूं साईं जन जा, मिनिस्टर आहिनि कल्चर डिपार्टमेंट जा जनाब, ऐं इन खे अलावा सियाहत सकाफ़त इहे सभई शयूं आहिनि जिन ते माशाल्लाह साईं जन कमु कनि पिया। जनाब सैयद सरदार शाह साहब मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम ऐं जश्न आज़ादी मुबारक। तव्हांखे मुबारक हुजे ऐं सिंध टीवी जे सभिनी ॾिसंदड़नि खे। ऐं थैंक यू सो मच। अॼु यकीनन मां इलाही घणा मसरूफ़ हूंदो ऐं इन मसरूफ़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे 14 अगस्त जे हवाले सां हिकिड़ो त असांखे पंहिंजी डिपार्टमेंट जे हवाले सां बि इलाही एक्टिविटीज़ करणियूं पवनि थियूं। गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां वठी लगातार फंक्शन हुया। राति जो 2 बजे ताईं CM साहब सां गॾु हुआसीं। आर्ट्स काउंसिल में ॾाढो ज़बरदस्त जश्न आज़ादी जो फंक्शन हुयो जेको असां आर्ट्स काउंसिल गॾिजी कयो पिए। काफ़ी म्यूज़िकल बैंड आयल हुआ, आर्टिस्ट आयल हुआ, उते फायर वर्क थियो ऐं सुबुह जो वरी सवेर निकिरणो पियो क़ाइद जी मज़ार ते जिते गार्ड ऑफ ऑनर थिए थो, फ्लैग होइस्टिंग थिए थी, फ्लैग होइस्टिंग थिए थी, गार्ड ऑफ ऑनर थिए थो ऐं उते स्कूल जा ॿारड़ा मुख़्तलिफ़ जेके आहिनि ग्रुप्स जेके आहिनि उहे अचनि था, टैबलोज़ स्केट्स ॿिया उते पेश कनि था। सो उतां खां थी असां सिधो निकिता आहियूं सिंध टीवी जे सॾ ते। अच्छा, जज़्बो अॼु क़ौम में अव्हांखे कीअं नज़र आयो? मतिलबु सभई यकीनन सिंधी, पंजाबी, बलोची, पश्तो सभई अॼु मज़ार कायद ते अव्हांखे नज़र आया हूंदा। हा डेफिनेटली उते त हिकिड़ो हाणे पाकिस्तान ॾिसो न, पाकिस्तान में जेके सूबा आहिनि, क़ौमियतूं आहिनि ऐं उहे उन्हनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो जश्न, हिकिड़ो मुल्क आहे, हिकिड़ो असांजो वतन आहे, माण्हुनि जी उन सां इन्वॉल्वमेंट आहे ऐं हिकिड़ो इन ॾींहं ते हिकिड़ा पैगाम वञणु खपनि ऐं इंटरफेथ जेको आहे प्रोविंसिस जे विच में इंटर प्रोविंशियल हिकिड़ी हारमनी क्रिएट थियणु खपे। बैन सूबाई जेको पाण चऊं था हमाहंगी उहा पैदा थियणु खपे। ऐं हिन ॾींहं ते असां सभु जेके माण्हू आहियूं उहे इहो सोचूं त हिन मुल्क में जेके असीं मौजूदु आहियूं सूबा क़ौमियतूं उहे ई वफ़ा कयूं, उहे ई वफ़ाक़ ठाहियूं था, उहे ई हिनखे मज़बूत कंदासीं। सही, बल्कि को बि पंजाबी, सिंधी, बलोची कोन आहे, सिर्फ़ु पाकिस्तान आहियूं ऐं माशाल्लाह अवां सिंध जे पाकिस्तान जे कल्चर खे महफ़ूज़ रखण जी ज़िम्मेदारी यकीनन अवां जे कुल्हनि ते आहे। हिकिड़ी तमामु वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। सो कीअं अवां हिन ज़िम्मेदारी खे निभायो था ऐं केतिरी मुश्किल आहे? माशाल्लाह पाण बि अवां आर्टिस्ट आहियो, शाइर आहियो, जैसे मूंखे ख़बर आहे। हाँ, मुंहिंजी शायदि सिलेक्शन ही इन बुनियाद ते थी आहे। पार्टी जे चेयरमैन जॾहिं माना मूंखे इन लाइ घुरायो त मूंखे चवंदा तव्हांखे हीअ ज़िम्मेवारी ॾियूं था, हिन खां पहिरियों शाइरियूं कंदो रहे, कलाम लिखंदो रहे, कालम लिखंदो रहे, ॻाल्हाईंदो रहे सिंध जे मुख़्तलिफ़ मामलनि ते, असेंबली में, असेंबली खां ॿाहिरि। हाणे जेको तूं कमु कंदो रहियो आहीं उहो ई तोखे ज़िम्मेवारी ॾियूं था त मूं चयोसीं हाणे असां तव्हां ॾियो था पर टाइम तमामु घटि आहे। हिकिड़ो इहो त 18 महीननि जो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी पॉलिसीज़ कंटिन्यू नथा रखी सघो। डेफिनेटली 18 में इलेक्शन थियणी आहे त आऊं जेके पॉलिसीज़ ठाहींदुसि उनखे इम्प्लीमेंट करण लाइ बि हिकिड़ो टाइम जी ज़रूरत हूंदी आहे। पर आऊं मूंखे चयो की चवंदा आहिनि 18 महीना घटि आहिनि। वरी ॿी ॻाल्हि बि सोचींदो आहियां त 18 महीना आहिनि न, पर उन में मिलियन्स मिनट्स बि आहिनि, बिल्कुलु लखे उन में मिनट बि आहिनि, किरोड़े सेकेंड आहिनि।
हाणे उहो असां ते डिपेंड करे थो असीं उनखे कीअं जेको आहे प्रॉपरली यूटिलाइज़ कयूं था पंहिंजे टाइम खे। यकीन चीफ मिनिस्टर असांजी जेके तब्दीली थी आहे, असांजो जेको साईं आयो आहे मुराद अली शाह, उहो तमामु एनर्जेटिक आहे ऐं अर्ली राइज़र आहे। न त तव्हांखे वज़ीर जेको आहे 12-1 बजे खां पहिरीं ऑफिसुनि में मिलंदा ई कोन। हींअर सुबुह जो वरी छा कयो अथसि, कैबिनेट ग्रुप ठाहियो अथसि जंहिंजो एडमिन पाण आहे चीफ मिनिस्टर ख़ुदि व्हाट्सएप ते। सुबुह जो 9 बजे पुछंदो आहे त वेयर आर माय मिनिस्टर्स, वज़ीर साहबान किथे आहिनि, सबको लिखंदो सर इन द ऑफिस इन द ऑफिस इन द ऑफिस। असां वटि इहो कल्चर कम जो रहियो ई कोन्हे त सुबुह जो उथणु 7 बजे 8 बजे तयारु थी घरां निकिरणु, वञी ऑफिस ज्वाइन करणु, मीटिंगूं 9 बजे स्टार्ट करणु। जॾहिं वज़ीर ई न वेहंदा त कामरा छो ईंदा, सही, बल्कि हाणे ब्यूरोक्रेट छो ईंदो। ठीक, सही था चओ। बल्कि हाणे मां रोडनि रस्तनि ते ॾिसां पई सफ़ाई जो निज़ाम, हर शइ पंहिंजे हिकिड़े तरीक़े सां जीअं थियणु खपे ईअं कमु थिए पियो। बहरहाल आज़ादी जी सेलिब्रेशन आहे। फरा जी, आपसे माजरत के साथ, बिल्कुल मैंने अभी बात नहीं की, ये फरा जी भी आज 2 फरा मेरे साथ मौजूद हैं। अच्छा, आप जब आ रही थी रास्ते में तो क्या दिखा रास्तों पे? मैं तो कल से देख रही हूँ माशाल्लाह, जोश और जज्बा पाकिस्तान के लिए खैर हर साल ही मनाया जाता है, लेकिन माशाल्लाह बच्चों में, बड़ों में एक अलग ही जज्बा है। और इस दिन तो माशाल्लाह एक बहुत अलग तरीके से सेलिब्रेशन होता है। ठीक, अच्छा, और अच्छा लगता है। सही, ये फरा जी भी मौजूद है, फरा नाज साहिबा। तो आप बताएं कि स्पेशली गवर्नमेंट सेक्टर में जो काम हो रहा है, और माशाल्लाह से शाह साहब ने भी कहा आज़ादी की तब्दीलियाँ और यकीनन पाकिस्तान में बहुत सारी चेंजेस हो रही है, तो इसको आप किस तरीके से देख रही हैं? मैं इस चीज़ को ना ही डिस्कस करूँ तो अच्छा है, क्यों? लेकिन चूंकि जितनी चेंजिंग्स हमारे यहाँ होनी चाहिए, अभी हमारी जो जनरेशन है इनको देखते हुए, अब जो हमारे जवान है, रात को मैं यही बता रही थी, अभी थोड़ी देर ब्रेक में हम यही बात कर रहे थे कि रात एक फंक्शन अटेंड किया, वहाँ से जब हम आए तो जितने लड़के बाहर रोड पे आए थे और जितने जज्बात और जुनून के साथ, अगर इतने ही जोश और जज्बात के साथ वो पाकिस्तान को साफ कर दें और यहाँ से करप्शन ख़त्म करें, यहाँ से गलत चीज़ों को ख़त्म करें, तो मेरे ख्याल में ये बड़े अच्छा ये एक मैसेज भी होगा। और हम ही हैं जो पाकिस्तान को ऊपर ले जाने वाले हैं, और हम ही हैं जो अपने पाकिस्तान को नीचे की तरफ बल्कि वो बात है कि पाकिस्तान की आज़ादी को जस्ट हम एक दिन के लिए सेलिब्रेट करते हैं, परचम उठाते हैं, हरे और वाइट कलर के ड्रेसेस पहनते हैं, लेकिन पाकिस्तान के लिए हम क्या वादा करते हैं खुद से? आम दिन में कुछ नहीं करते। ठीक, शाह साहब, अवेयरनेस समझा तो कंहिं बि मुल्क जी तरक़ी, तव्हां ॾिसो त 4 जुलाई ते अमेरिका में वॾियूं सेलिब्रेशन्स थियनि थियूं, तमामु वॾा फायर वर्क्स थियनि था, उहे हिकिड़ी वॾी मोहबत सां पंहिंजे मुल्क सां हिकिड़ी हुबुल वतनी जे जज़्बे में कनि था। सही, जज़्बो फ़क़ति झंडो ही बेज लॻाइण, ही केक कटण, ही वञी फ्लैग होइस्टिंग करणु, इहो मुल्क सां वफ़ा या मुल्क सां मोहबत कान्हे। मोहबत इहा आहे त जेकॾहिं तव्हां हिन मुल्क जा सिटीज़न आहियो, तव्हां ज़िम्मेवार शहरी आहियो, पंहिंजे मुल्क खे मज़बूत करणु चाहियो था, त पंहिंजे हिसे जो किरदार अदा कयो। वाह, तमाम वॾी रुगो सरदार शाही ज़िम्मेदारी, तालियां भी हो जाए इस बात के लिए कि अपनी जिम्मेदारी को निभाएं, बहुत बड़ी बात है। एक बार जरा हो जाए पाकिस्तान जिंदाबाद। हाँ, क्योंकि आपको जगाना भी जरूरी था, मुझे नजर आ रहा था कि असां बुराइनि जूं, करप्शन जूं, मैल प्रैक्टिसिस जूं, बैड गवर्नेंस जूं सभु ॻाल्हियूं कयूं था, पर सवाल इहो आहे त असांजो पंहिंजो किरदार कहिड़ो आहे। भला तव्हांजी हिकिड़ी घिटी आहे, उनखे साफ़ रखण जी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? असां हिकिड़ो बाल्टी खणी कचिरे जी, हिकिड़ो असीं जॾहिं घर जे दरवाज़े जे ॿाहिरां उछलियूं था, यकीन कयो त तव्हां ई पिया मच्छरनि खे इनवाइट कयो पंहिंजे घर में, ॿियो त कोन पियो करे। सही, फराज़ जो शेर है न, त शिकवे ज़ुल्मत शब से तो कहीं बेहतर था, तुम फराज अपने हिस्से की शमअ जलाते जाते। और इसी के साथ हम चाहेंगे कि क्योंकि पाकिस्तान की आज़ादी का दिन है और केक हमारे सामने पड़े, तो जरा इनको काटा जाए, क्योंकि इसके मीठे के बिना जश्न का मजा नहीं आता। तो हम चाहेंगे कि सभी खड़े हो जाएं और प्रोग्राम के डायरेक्टर को इनवाइट करना चाहूंगी, जनाब रज़ाक मसन साहब, जरा आप भी आ जाइए, क्योंकि आपके बिना भी सेलिब्रेशन बहुत इनकम्प्लीट है, क्योंकि आप भी माशाल्लाह पाकिस्तान जे अवेयरनेस जे लाइ हिन प्रोग्राम में असां जेतिरियूं कोशिशूं हूंदियूं आहिनि, जेतिरा कम हूंदा आहिनि, उहे पसे पर्दा जेका हस्ती हूंदी आहे जनाब रज़ाक साहब, उन्हनि जो हूंदो आहे। सो अॼु न ख़ासि ॾींहं ते मां चाहींदसि उहे बि रज़ाक साहब ॾिसो केक जो हीउ जेको साओ रंग आहे, ग्रीन कलर आहे, इहो मेजॉरिटी जो आहे, मुस्लिम्स जो आहे, ख़ुशहाली जी साइन बि आहे।
ही वाइट से कोई मिनारिटी Minority. पर ही तमाम मिनारिटी यकजहती तहां कई है जंहिंमें सॼे केक खे वाइट रखियो थो माना असांखे मिनारिटी जे अक़लियत जे हुकूक जो ख़्यालु करणो आहे। वाह, तालियां हुजनि। अचो सही। पाकिस्तान जिंदाबाद। तालियां हो जाए भाई, तालियां नहीं रुकनी चाहिए। मैं ये एक छोटी बच्ची हाँ, जो हमारे हमारी साथ खड़ी है रानिया। जो कल का पाकिस्तान है उसको मैं खिलाऊंगा। ताली है इसके लिए। ये कल का पाकिस्तान है। बहुत शुक्रिया, थैंक यू सर। और बिल्कुल केक को भी खाएंगे लेकिन ब्रेक ले लें पहले। सो व्यूअर्स वक्त है हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। पाकिस्तान पाकिस्तान पाइंदाबाद वधूंगा हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, आज़ादी जे हिन जश्न में हिन सेलिब्रेशन में हिकु भेरो ॿीहर मां सभिनी खे दिलि तमाम ते गहराइनि सां भली कार चवां थी। मौज़ूज़ महिमान मौजूदु आहिनि ऐं ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं। उन खां पोइ कुझु नौजवान मौजूदु आहिनि जेके मिली नगमा बिल्कुलु अव्हांजे साम्हूं पेश कंदा। बट असां सां गॾु मौजूदु आहे जनाब सैयद सरदार शाह साहब। सो असां पाकिस्तान जे आज़ादी जी ॻाल्हि कयूं था, क़ुर्बानी जी ॻाल्हि कयूं था त यकीनन असांजा जेके मौज़ूज़ महिरबान असांजा जिन पाकिस्तान क्रिएट कयो, जिन पाकिस्तान तख़लीक़ कयो, उनजो वॾो हथु आहे। पर जेकॾहिं सूबनि जी असां ॻाल्हि कयूं त सूबनि जो बि वॾो किरदारु रहियो आहे। असां ख़ासि तौर ते छा करे जो हिन महिल सिंध में मौजूदु आहियूं, शाह साहब त सिंध जो किरदारु पाकिस्तान जे आज़ादी में केतिरो रहियो? असां असेंबली फ्लोर ते बि इहा ॻाल्हि करे चुका आहियूं ऐं ख़ुदि माना इलाही रिपीटेडली इहा ॻाल्हि थी आहे त सिंध जेका आहे बुनियादी तौर ते पाकिस्तान जी माउ आहे। पाकिस्तान मुल्क जे जनम वरितो, उनजी पहिरीं बुनियादी तहरीकूं जेके हलियूं उहे सिंध में हलियूं हुई। माशाल्लाह। 1938 में मुस्लिम लीग पहिरीं क़रारदाद पास कई, सिंध मुस्लिम लीग कई। 43 में सिंध असेंबली, 43 में साईं जेम्स उहा क़रारदाद पेश कई हुई। सिंध असेंबली पास कई, ॿियनि सूबनि कोन कई हुई तेसि ताईं। सिंध पास की 1943 में। उन खां पोइ जेको स्पेशल असेंबली जो सेशन कॉल थियो, उन सेशन में पाकिस्तान में पहिरीं शमूलियत जे सूबे कई, जो सूबा जिसने तय किया कि हम पाकिस्तान में शामिल होते हैं वो सिंध था। इनिशिएट सिंध ने किया। क्या बात है, माशाल्लाह। तो इसलिए वो ये सेलिब्रेशंस हमारी बनती हैं, इस मुल्क को बनाने वाले हम सिंध बहुत सारी तालियां हो जाए इस बात के लिए कि सिंध के लिए, क्योंकि शाह साहब ने बड़ी अच्छी बात बताई कि सिंध का जो किरदार था वो बहुत ज्यादा खास था और पाकिस्तान की माँ एक बहुत बड़ा यकीनन खिताब है हमारी दुनिया के तहजीबों की माँ है सिंध। पाकिस्तान को तो 69 ईयर्स हुए हैं। 5000 साल से दुनिया की तहजीबें, मिस्री तहजीब, सुमेरियन सिविलाइजेशन, उनकी माँ सिंध है। आज जदीद तहकीक की आई है कि 5000 साल नहीं हुए मोहनजोदड़ो को, ये 8000 साल पुरानी तहजीब है। आज इस पे काम हो रहा है। मेरा खुद जो मैं जिस डिपार्टमेंट में हूँ वो उससे ताल्लुक़ रखता है, कल्चर से, आर्कियोलॉजी से। हम उस पर जदीद तहकीक करवाएंगे, हम उस पर हिस्ट्री की हमारी स्कीम है, उसको बेहतर बना के हम लाएंगे कि लोगों को पता चले कि आपको फ़ख्र होना चाहिए। मैं दुनिया में जहाँ भी गया हूँ जितने मुल्कों में, मुझे पूछते हैं तुम कहाँ से हो, मैं कहता हूँ आई बिलोंग टू मोहनजोदड़ो, आई एम मैन ऑफ मोहनजोदड़ो, मैं मोहनजोदड़ो का बेटा हूँ, मैं फ़ख्रे अंदाज में कहता हूँ। क्या बात है। मैंने असेंबली के फ्लोर पे भी ये बात की है कि वी आर द सन ऑफ द सॉइल, धरती के हम इस धरती के हम बेटे हैं। तो ये धरती जो है वो दुनिया की तहजीबों की माँ है। आपको एक बात बताता चलूँ, आप क्या समझते हैं कि हिंदुस्तान नाम कहाँ से पड़ा? सिंधु। वेद जो पुराने लिखे गए जिसपे हिंदू मजहब का बुनियाद है, उन वेदों में कहीं जिक्र जो वो हिंदू का नहीं है, वहां पे है सिंधु। जब ग्रीक्स यहाँ पे आए तो वो प्रोनाउंस सी नहीं कर सकते थे, पर्शियंस नहीं कर सकते थे, उन्होंने सिंधु के बजाय कहा इंदू। उसके बाद ये हिंदू मजहब, ये हिंदुस्तान, ये हिंदी आपका जो समंदर है वो, ये हमारा बेसिकली सिंधी है, हिंदुस्तान है, सिंधु मजहब है। ये तारीखें बता चुकी हैं, किताब भरे पड़े इस पे। सही है, बहुत खूब बात माशाल्लाह आपने बताई, इसके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए क्योंकि विज्ञान में जब आप जैसी हस्तियाँ आती हैं और वो काफ़ी चीज़ें इंफॉर्मेटिव चीज़ें बताती हैं जिसे कि हमारे नए लोगों को, नए बच्चों को नहीं पता है। सिंध का एक छोटा सा सब्जेक्ट मतलब किताब एक कर दी जाती है। मेरे अपने भी बच्चे हैं जो घर में पढ़ते हैं, लेकिन उनको पता नहीं होता कि सिंध में पढ़ाया क्या जा रहा है। सिर्फ एक छोटा सा टॉपिक है। मेरी रिक्वेस्ट है गवर्नमेंट से भी है कि ये हमारा इतना बड़ा सब्जेक्ट है जिसको आज आपने डिक्लेयर किया, जिसको आपने बताया, तो सिंधी को थोड़ा सा हमें आनी चाहिए।
क्या हमें बात पता है, होना ये चाहिए भी कि बहुत जिंदगी अच्छी क्या बात है। माशाल्लाह आपने कही है कि आनी मैं चाहिए, हमारे पढ़ानी हमारे चाहिए। ये आपकी बात ठीक है, जो हमारे ये बच्चे बैठे हुए हैं, ये छोटी बेटी बैठी हुई है, इनको जो हम पढ़ाएंगे वही इनके दिमाग में जाएगा इनके ना। दिमाग में सबसे वही बड़ा बात मसला हमारे करिकुलम का है, नसाब जो हमारा है वो असल चीजें नहीं बताता, वो बच्चों को क्या सिखा रहा है वो मुझे खुद बात समझ में नहीं आती, जिसका ताल्लुक ही नहीं है उस बच्ची से, उनको वो चीजें पढ़ाई जा सर रही ये एक है। ऐसा टॉपिक है कि इसके ऊपर हम जरूर शो करेंगे और आपको उसमें जरूर इनवाइट करेंगे ताकि इस पे हम खुल के बात कर जरूर। सकें। फिलहाल आजादी की सेलिब्रेशन को जरा बढ़ाना चाहिए, तो क्या ख्याल है कि मिली नगमा हो जाए? जरूर होना आपकी चाहिए। इजाजत चाहिए, हो जाए? ओके जी, तो आप लोग तैयार हैं? ओके जी, तो मिली नगमा सुनाना चाहेंगे, लेकिन उससे पहले पाकिस्तान के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। जी भाई जी। ऐसी ज़मीं और आसमान, इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान। दिल से मिलते हैं तो प्यारे का चेहरा बनता है, चेहरा बनता है। फूल एक लड़ी में पिरोए तो फिर सहरा बनता है, सहरा बनता है। हो दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान। ऐसी ज़मीं और आसमान, इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान। घर अपना तो सबको जी जान से प्यारा लगता है, प्यारा लगता है। हमको भी अपने हर अरमान से तारा लगता है, तारा लगता है। हो दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान। ऐसी ज़मीं और आसमान, इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी।
पाकिस्तान के लिए एक बहुत जबरदस्त मिली नगमा आप सबकी जानिब से, एक नारा हो जाए पाकिस्तान। ओके जी, सो इसी के साथ ब्रेक टाइम हो चुका है व्यूअर्स। बदना सीक्रेट मुख्तसर ब्रेक ना दिसना रहो आज़ादी स्पेशल ट्रांसमिशन सिंध टीवी ते लाइव मिलो था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अव्हां जे ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे। अव्हां सभिनी खे जश्न आज़ादी जूं लख लख वाधायूं हुजनि और बातचीत को हम बिल्कुल आगे कंटिन्यू करना चाहेंगे। सर, अव्हां सां ई मुखातिब थियणु चाहींदसि। अच्छा, माशाल्लाह जे त असां वटि नौजवान वेठा आहिनि, ही पाकिस्तान आहिनि, पाकिस्तान जो फ्यूचर आहिनि। बिल्कुल एग्री आहे हुन ॻाल्हि सां? बिल्कुल सो बिल्कुल। हिन फ्यूचर जे लाइ मां छा था ॾिस त फ्यूचर में ही पाकिस्तान जे लाइ केतिरो कमु करे सघनि था, पाकिस्तान कीअं रोशन करे तव्हांखे ख़बर आहे हिन मुल्क जी जेका पॉपुलेशन आहे उहा 63% उहे आहिनि जेके बिलो 48 जा आहिनि। त मोर दैन दी आई मीन हाफ ऑफ द पॉपुलेशन इज बिलो 40। हाणे इहो फ्यूचर आहे, यही मुस्तकबिल है कल आपके। अब इनको 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 गाइडलाइन देनी है। सब नौजवान आजकल हमारे जो है ना, मैं देखता हूँ कि उनको कैरियर काउंसलिंग नहीं है, उनको गाइडेंस नहीं है। किसी बच्चे से पूछो क्या, हमने उनके जहन में डाल दिया है। पहले हम जब पढ़ते थे हमें वालिदैन बताते थे या डॉक्टर बनना है, इंजीनियर बनना है, दो ही अरे बाबा कोई हरिप्रसाद चौरसिया बन सकता है, कोई राहत फतेह अली खान बन सकता है, कोई वो उन्होंने भी दाम पैदा किया, क्या वो नहीं कमा रहे क्या? ये हमारे नौजवान बैठे हुए हैं, सोलंकी साहब जैसे ये हमारे सामने बैठे हुए हैं, इनमें से कल कोई, मुझे क्या पता कल कोई हमारा जनरल हो, 3 स्टार 4 स्टार जनरल। आज तो उसने ऐसे ही वो पहना हुआ है ड्रेस। तो बात ये है कि उनको आप छोड़ो। किसी जमाने में ये होता था, यूरोप ने जो तरक्की की उसने उसकी बुनियाद ये है कि उसने अपने यूथ पे अपने आइडियाज या अपनी सोचें, प्रोफेशन इम्पोज नहीं किए। क्या बात है। आप उनसे पूछो तुम क्या होना चाहते हो। अगर 8 साल का बच्चा वो कहता है कि मैं जी कल जो है क्रिकेटर बनूंगा, तो हेल्प हिम आउट। आपका काम है कि आप वालिदैन का काम है उनको फैसिलिटेट करें, अपनी सोच ना मरे उस पर। तो हमारे मुस्तकबिल यही मुस्तकबिल है, उसका बुनियाद एजुकेशन है। एजुकेशन को बेहतर करना पड़ेगा। मैं गवर्नमेंट में बैठा हूँ, मैं हमेशा इस बात पे एम्फेसिस करता हूँ कि अपने कलीग्स को कहता हूँ कि तालीम तालीम तालीम, इसके बगैर कोई चीज़ नहीं चलेगी। कोई चीज़ नहीं। तालीम एक वाहिद ऐसी चीज़ है सर, मैं भी यह कहूँगी कि जो आपको कहीं पे नीचे लेट डाउन नहीं होने देती। तालीम आपको हमेशा हमारे झंडे को भी तालीम ही ऊपर करेगी। लेकिन यहाँ हमारी गवर्नमेंट को बहुत स्ट्रांग होना पड़ेगा, जहाँ के बिल्कुल आप हैं। अगर आप एक इदारे को लेकर चल रहे हैं, वहाँ पे आपकी जिम्मेदारी है। जो मैं अगर एक डॉक्टर हूँ, अगर मैं देखती हूँ कि अगर मेरी किसी को सपोर्ट से वो ऊपर आ सकता है, तो मुझे आई शुड डू दैट थिंग। यही चीज हर किसी के ऊपर लागू होती है। सिंपल इज दैट कि हम ये करते हैं कि भाई बजाय कि हम दूसरों को ब्लेम करें, या मिसाल के तौर पर डॉक्टर आपने बात की थी कि सर आपने बात की, हम सब ये कहते हैं कि ये काम इसको करना चाहिए, उसको करना चाहिए। हम क्या कर रहे हैं पाकिस्तान के लिए? आप खुद भी तो किसी स्कूल में पढ़ी होगी, आप भी पढ़ी होंगी, मैं भी पढ़ा हूँ, सब पढ़े। हमने कभी लौट के कभी देखा है, कभी गए वहाँ उनसे पूछने के लिए? अब तो हम आगे चले गए, मैं मिनिस्टर बना बैठा हूँ। मैं उस जो पीली जो स्कूल थी येलो कलर की सरकारी स्कूल, जिसमें मैं तो दरख्त के नीचे बैठ के पढ़ा हूँ। मेरे गाँव में स्कूल नहीं थी। अब उस स्कूल में एक दफा जाके ऑन करना है हमें। हर पढ़ा लिखा बंदा जो किसी मकाम पे पहुंचा हुआ है, जो किसी प्रोफेशन में उसने अपना नाम बनाया है, वो अपने स्कूल में साल में एक दफा विजिट करके वहाँ पे उसको ऑन करे। तो ये जो हमारी जितनी भी स्कूलें हैं ना, ये इतनी यतीम और ये लावारिस स्कूलें नहीं है। बहुत वापस जिम्मेदारी की बात आ गई, लेकिन आप सिंगर हैं तो इस वक्त आपकी ये जिम्मेदारी मेरे ख्याल से कि बनती है कि कुछ अच्छा सा मिली नगमा हो जाए। जी बिल्कुल बिल्कुल। शाह साहब इजाजत है? मूं तो ॿुधो है पंहिंजे बशीर खे ऐं कंहिं दोस्तनि जे मार्फत आगा सोहेल असांजो दोस्त है जो डिप्टी कमिश्नर कंहिं वक़्त में, उन सां उते मूं ॿुधो मां तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट है। बिल्कुल। ही सिंध जो युथ ही आवाज़ ॿुधो मेहदी हसन साहब जो ॻायल गीत है, पर ही जो पाण ॿुधाए थो उही गीत ना ॿुधायो त असांखे मज़ो ईंदो। ठीक है, तो खवातीन की इजाजत है, खवातीन की इजाजत की गारंटी तो सर ने बड़ी है। खवातीन की इजाजत की ज़रूरत अक्सरियत खवातीन जी असी अक़लियत में वी आर इन द मिनॉरिटी। तो इसीलिए मैंने कहा कि भाई खवातीन से भी होनी चाहिए, और पाकिस्तान के लिए आजकल खवातीन भी बड़ा काम करी, तो उनको भी पीछे नहीं छोड़ना चाहिए। तो आपकी इजाजत, आपकी राय भी पाकिस्तान के लिए उतनी ही मायने रखती है जितनी कि हमारे नौजवानों की। तो
मैं भी जो अभी अपना ये डेडिकेशन मेरा है ये भी उसको ही है। और मेहदी साहब ने ये गाया हुआ है दिल्ली नगमा तमाम एक यानी मशहूर ये वतन तुम्हारा है, जैसे हमारे उनके वाले पूरे पाकिस्तान के लिए। हाँ जी बिल्कुल एक मैसेज है, बिल्कुल इसमें एक मैसेज ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। ये चमन तुम्हारा है, तुम हो नग़मा इसके। ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। इस वतन के फूलों पर रंगो आप तुमसे है, इस ज़मीं का हर ज़र्रा आफ़ताब तुमसे है। ये फ़ज़ा तुम्हारी है, बहरो बर तुम्हारे हैं। कहकशां के ये जादे रह गुज़र तुम्हारे हैं। ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। ये चमन तुम्हारा है, तुम हो नग़मा इसके। ये ज़मीन मुक़द्दस है, माँ के प्यार की सूरत। इस चमन में तुम सब हो, बरगोबाद की सूरत। देखना गवाना मत, दौलते यकीन लोगो। ये चमन अमानत है, और तुम अमीर लोगो। ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। ये चमन तुम्हारा है, तुम हो नग़मा इसके। मेरे कारवां हम थे, रूहे कारवां तुम हो। हम तो सिर्फ उन्वां थे, असल दास्तां तुम हो। नज़्म ज़ब्त को अपना मेरे कारवां जानो। वक्त के अंधेरों में
पासवां इसके, ये वतन हमारा है, हम हैं पासवां इसके, ये चमन हमारा है, हम हैं पासवां इसके। नाइस, बहुत प्यारी आवाज, बहुत प्यारी हाँ ही असांजो नौजवान है, ही असांजो टैलेंट है। तव्हां हिकिड़े चङे ख़ासे आर्टिस्ट खे आऊं पाण मुंहिंजो इन मूसीक़ीअ सां दिलचस्पी रही आहे ॿुधण जी हद ताईं, सम्झण जी हद ताईं। हाणे आऊं चवंदो त हीउ को आसान कोन्हे गीत ॻाइण, मेहदी हसन जो ॻायल आहे, हीउ को सवलो कोन्हे। कंहिं जहिड़े अंदाज़ में हीउ ॻाए हो तव्हां चङे ख़ासे आर्टिस्ट खे चो हीउ ॻाए ॾेखारींदे अंदाज़ में। इलाही मुश्किल है, तालियां हो जाए हमारे इस बहुत ही जबरदस्त आर्टिस्ट के लिए। भी मां चवंदी आहियां मेहदी हसन खान साहब, आबदा परवीन, माई भागी, जीजी ज़रीना, इन्हनि खे ॻाइण यकीन कयो बस जी ॻाल्हि कोन आहे। इन्हनि खे अलाह सां इहा दात ॾिनी आहे, एतिरो टैलेंट ॾिनो आहे जो उन्हनि जे लेवल ताईं पहुचण इलाही मुश्किल आहे। पर माशाल्लाह तव्हां जहिड़े प्यारा सिंगिंग, इतना प्यारा इन चीज़ों से, इन आर्ट्सों से प्यार है, इस पैगाम से प्यार है। हम तो यही चाहते हैं, हमने तो शुरू में हमारे के ज़माने में भी यही कहा था। अच्छा जी, क्या बात है। शाह साहब, अव्हां जे मथां हाणे ज़िम्मेदारी आहे त हिन टैलेंट खे अॻिते आणियो, कल्चर खे उभारियो ऐं पाकिस्तान जी जेके असास आहिनि उनखे महफ़ूज़ कयो। सो इहा ज़िम्मेदारी यकीनन मुश्किल आहे पंहिंजे नोईअ चई न नियत जी ॻाल्हि आहे। ॻाल्हि व्हेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त अगरि तव्हांजी मर्ज़ी आहे नियत तय करण जी त रस्ता पाणी ठही पवंदा ऐं रस्ता खे मुश्किल ऐं हा। ऐं बाक़ी ॻाल्हि इहा आहे त असां वटि सही ॻाल्हि आहे जेतिरो कमु थियणु खपे कमु थियो कोन्हे। असां वटि रियल जेन्युइन जेके आर्टिस्ट हैं उनको प्रमोट नहीं किया गया, सच्ची बात ये है, उनको आगे 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 नहीं लाया गया। हम आज तक क्या करते रहे, मेरा डिपार्टमेंट क्या करता रहा है, कल्चर डिपार्टमेंट। मैंने आके मीटिंग में कहा, मैंने कहा आपको सोहराब फकीर, आप उसको ले जाना है कि आप उसको जेनेवा में कंसर्ट कराओ, उसको टोक्यो में कराओ, उसको ओस्लो में आप उनको खैरपुर वालों को हम सोहराब फकीर सुनाते रहे, बिच्छी वालों को सादिक फकीर सुनाते रहे। भाई वो तो सुनते रहे, मंजूर सकीरानी को तो दादू वाले सुनते रहे। माई ढाई मेरी उमरकोट की है, तो माई ढाई उमरकोट वाले तो उसको 30-40 सालों से सुन रहे हैं। अब ढाई को जब ऑस्टिन में जाके वहां पे परफॉर्म किया तब दुनिया को पता चला कि हमारा फोक कल्चर क्या है, हमारी ट्रेडिशंस क्या है, म्यूजिकल ट्रेडिशंस क्या है। तो ये बातें हैं ना। मेरी कोशिश ये है, मैं कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम के लिए मैं अभी जितने भी काउंसिल जनरल हैं, कल्चरल अताशी हैं, कुछ जो है उनके साथ मेरी मुलाकातें हो चुकी हैं, बाकी जो है मैं उनको वो कर रहा हूँ फिक्स उनके साथ मिलने के लिए। तो मेरी कोशिश है कि मैं कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम शुरू करवाऊँ कि यहाँ के आर्टिस्ट मैं उनका ताइफा जो है उनका ग्रुप में बाहर ले जाऊँ और उनको वहाँ पे सुनवाऊँ, दुनिया के उन शहरों में वो जाके परफॉर्म करें जहाँ पे गोरे बैठे हुए। हम अभी सुनते हैं ना, कभी किस ज़माने में अलन फ़कीर जर्मनी में गया, उसने जर्मनी की किसी में आई गेस के वो म्यूनिख में था, उसने वहाँ पे परफॉर्म किया। उसका लुक, उसकी पगड़ी उस अजरक वाली और पटका जो पहनता था वो, उसका अंदाज, दाढ़ी, उसके रक्स करने का अंदाज यकतारा। तो वहाँ पे इतनी एक जर्मन औरत मुतासिर हुई, आई, इसको कहा कि मुझसे शादी करो। तो अलन फ़कीर परेशान हो गया, उसने कहा पीछे एक बीवी बैठी हुई है, मैं उसको नहीं पाल रहा उसकी तो मैं कैसे करूँगा। तो मगर उसका लुक की अपीयरेंस की बात नहीं है, बात उसकी आवाज की, उसकी कला की है, उसमें जो आर्ट था, वो मैसेज उन्होंने समझा, वही के इतने दिल की सच्चाई तो हाँ। तो बात ये है कि हमें बाहर ले जाने, मेरी कोशिश ये है कि वहाँ के जो कल्चरल ग्रुप्स हैं वो यहाँ पे आए, कराची में उनके फंक्शन करें, हैदराबाद में उनके फंक्शन करें, अमेरिकन बैंड्स, जापानीज, डिफरेंट दुनिया के टर्किश म्यूजिक यहाँ पे आए, टर्किश ड्रामे तो आपके पास चल रहे हैं, कल उनके आर्टिस्ट यहाँ पे आके लाइव परफॉर्म करें। मजा तो तब है ना कि आप उनको वहाँ पे बैठ के तो बहुत सी चीजें हैं, हिस्टोरिकल आर्कियोलॉजिकल साइट्स हैं जो आसार कदीमा मेरे महकमे से ताल्लुक रखता है, वो मेरे पास है, उस पर मैं अभी जा रहा हूँ, पूरी सिंध में विजिट करूँगा, एक एक चीज़ मैं खुद जाके अपनी आंखों से देखूंगा, तब आके मैं अपनी पॉलिसी बनाऊंगा और मैं अपना एक्शन प्लान तय करूँगा कि मुझे क्या करना है। बहुत टैलेंट है पाकिस्तान में, आप नज़र उठाकर देखें, आपको हर जगह टैलेंट मिलेगा। सिर्फ हम मौसीकी की बात नहीं करते हैं और बहुत सारी चीज़ें हैं। अच्छा, एक बात मैं इसमें ये भी भूल गया कि हमारे यहाँ आज तक ये भी होता नहीं रहा, मैं ये भी करने जा रहा हूँ। अब सराइकी है, पंजाब में 2 ज़बानें, एक पंजाबी कल्चर है, सराइकी कल्चर है।
तो सराइकी, पंजाबी, बलोच, पख्तून, कश्मीरी, उनके हम ग्रुप्स लाएंगे। मैं यहाँ से आर्टिस्ट अल-हमरा में ले जाऊंगा, वहाँ पे अल-हमरा में परफॉर्म करें। मैं यहाँ से आर्टिस्ट ले जाऊंगा जो कोयटा में परफॉर्म करे, वहाँ के आर्टिस्ट यहाँ पे करें। क्या बात है। तो ये हम आंगी है, बहुत सारी तालियां हो जाए इस कोशिश के लिए। एंड क्रिएट होगी। सर बातचीत के सिलसिले को कंटिन्यू करेंगे। बशीर साहब, थोड़ी शे जेकॾहिं सिंधी काई शइ गुनगुनायो, झूंगारियो, ऐं हिकिड़ो तमामु फेमस तव्हांजो कलाम आहे दिलबर ख़ुदा जे वास्ते, जेकॾहिं थोरो झूंगारींदो। सर फरमाइश वो पंहिंजो अथव, पंहिंजो ॿुधायो न। असां वटि छा थींदो रहियो आहे, फनकार जेके आर्टिस्ट आहिनि उहे पुराणा गीत खणी ॻाईंदा आहिनि। माई भाॻी ॻाल्हि जेके रिप्रोड्यूस पिया थींदा उनखे पिया ॻायो वेंदो। आसू आर्टिस्ट आहे जेके पंहिंजी कंपोजिशन पाण खणी अचे। वीडियोस आहिनि मुख़्तलिफ़ चैनल सालनि जा, सिंधी तां 4-5 वीडियो मुंहिंजा आहिनि, पंहिंजी क्रिएशन। कॾहिं बि मूं मतिलबु हाँ हिकु शेख अयाज़ खे मूं ट्रिब्यूट कयो, दूर थींदा आहिनि रोज़ जो कीड़ा। वो आहे तव्हां उहो कहिड़ो रजबली जो ॻायल हुयो, रजबली वारो ॻायल उहो मूं ट्रिब्यूट कयो। जेकॾहिं फरमाइश हुजे अब हाँ न, उहो त रजबली ॿुधल आहे, पंहिंजी शइ ॿुधो। अच्छा, पंहिंजी शइ न करे जो वक़्तु इलाही महदूद आहे जी। हो दिलबर ख़ुदा जे वास्ते मूंखे जुदा न कर, जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर। दिलबर ख़ुदा जे वास्ते, हो दिलबर ख़ुदा जे वास्ते मूंखे जुदा न कर, जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर, जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर। तू तो रुसी लगे तो त कायनात थी रुसे, हर ॾींहुं तो रुसे मुखा, हर रात थी रुसे। हो ॿियनि जे चए लॻी पिरी अहिड़ी ख़ता न कर, जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर। तो वॾी महिरबानी, थैंक्स अ लॉट, क़ीमती वक़्तु कढी हमारे हिते आयो। एंड सैयद सरदार शाह साहब लख थोरा मुंहिंजा ख़ासि तौर ते अवां जा थोरा तव्हां जो हिन ख़ासि ॾींहं ते मां जॉइन कयो। ऐं मूंखे ख़बर आहे मां अञा इलाही कम आहिनि, हिकिड़ी पूरी लिस्ट आहे जेके यकीनन कमनि जी मूंखे करणी आहे। प्रोग्राम आहिनि, मूंखे वञिणो आहे राति जो। मेरा हितां ॿ टे प्रोग्राम असांजा पंहिंजा आहिनि, उते मूंखे वञिणो आहे कल्चर डिपार्टमेंट जा। पोइ राति जो मूंखे म्यूज़िकल इवनिंग आहे ज़बरदस्त रखी अथनि मीरपुर ख़ासि में, मूंखे उते वञी राति जो पहुचणो आहे। त डेफिनेटली मूंखे अची ख़ुशी थी। ऐं जंहिं टीवी जो नालो सिंध हुजे, सिंध टीवी, उते असीं न ईंदासीं त किथे वेंदासीं। आख़िर में को पैगाम जेको अॼु क़ौम खे ॾियणु चाहियो हिन ख़ासि मौक़े ते? पंहिंजे पाण सां सचा थियो ऐं बी विथ योर सेल्फ। माण्हू जेकॾहिं पंहिंजे पाण सां सचो न हूंदो त वतन सां, क़ौमुनि सां, मुल्कनि सां काई किथां। ऐं पहिरीं पाण सुञाण, पोइ पस जी प्रिय खे। पहिरीं पंहिंजे पाण खे सुञाण, पोइ वञी महबूब खे ॾिसिजो ऐं पस जो। सूफ़ियुनि जो पैगाम आहे। सो थैंक यू वेरी मच। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिते आयुसि ऐं असांजी नौजवान यूथ जा मिली नवां ॿुधासीं, तव्हां सां कचहरियूं थियूं, बशीर खे ॿुधोसीं। साथ सलामत। थैंक यू मुझे तरफों, मुझे पूरी टीम की तरफों, रज़ाक सर प्रोग्राम के डायरेक्टर आए उन्हीं की तरफों, सथ की तरफों थैंक यू सो मच। बड़ी मेहरबानी हमारे आयो। और आप सबका भी बहुत बहुत शुक्रिया, थैंक्स अ लॉट कि आप भी हमारे साथ रहे। और इसके बाद एक और नया स्कूल हमें ज्वाइन करेगा, तो बहुत बहुत शुक्रिया आप सबका कि आप लोग भी यहाँ पर आए। ऐं व्यूवर्स इन सां गॾु वक़्तु आहे हिते मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ कुझु नवां महिमान असांखे ज्वाइन कंदा। सो जिन असांखे हाणे ज्वाइन कयो आहे, मां सभिनी खे जश्न आज़ादीअ जूं लख लख वाधायूं हुजनि। वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। ओके जी, सबसे पहले तो तालियां हो जाएं बहुत सारी। अॼु जे लाइ एतिरियूं काफ़ी आहिनि। सभिनी खे जश्न आज़ादी तमामु घणी मुबारक हुजे। जी व्यूवर्स, ऐं मां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर मां भली कार चवंदसि। हिन प्रोग्राम में स्पेशल ट्रांसमिशन आहे आज़ादी जी। ऐं अॼु मूंखे चिप्स नज़र अचे पई, ओए होए
जेको अॼु ओए होए बहितरीन अंदाज में चवंदो उनखे मां ही चिप्स ॾींदसि, पोइ जेको फ्लेवर अव्हांखे पसंदि ईंदो उहो अव्हां जो थियो, ठीकु आहे? हिकिड़ो भेरो चई ॾिसो ओए होए, ताड़ियूं बि थी वञनि। अच्छा ज़मीर चिप्स जल्दी पास कई वञनि, पर महिमान जो इंट्रोडक्शन बि साण में ज़रूरी आहे। तमामु बहितरीन महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पहिरियों मां चईंदसि ॿारनि में चिप्स डिस्ट्रीब्यूट कया वञनि, उनखां पोइ बाक़ाइदा ऐं डिफरेंट फ्लेवर्स आहिनि। हिन में अव्हांखे नज़र अचनि पिया पेपर आहे, चीज़ आहे ऐं उनखां अलावा बि काफ़ी फ्लेवर्स आहिनि जेके अव्हां सभिनी ताईं पहुचंदा। सो माइक बि ज़मीर माइक बि हिकिड़ी खई वञिजो त जेको ॿार मूंखे ओए होए सही चई ॾेखारींदो उनखे इहे चिप्स ॾींदसि, ठीकु आहे? न न हिकु हिकु चवंदो, हिकु हिकु चवंदो, हिकु हिकु चवंदो। पहिरियों ताड़ियूं वॼायो। ज़मीर ही माइक आहे, ठीकु आहे, जल्दी खणी वञो, ठीकु आहे? अच्छा अरे कहिड़ो फ्लेवर पसंदि आहे? मां कहिड़ो रंग पसंदि आहे? जेके 4-5 आहिनि। साओ पसंदि आहे? हिकिड़ो दफ़ो चई ॾिसो ओए होए, अञा तेज़ एनर्जी सां। हाणे पाकिस्तान जिंदाबाद। हाँ हे खिड़की छो ठाही अथव ॾंदनि जे विच में? एनर्जी अचे न, ख़बर पए त पाकिस्तान जो ॾींहुं आहे, आज़ादी जो ॾींहुं आहे। ठीकु आहे ज़मीर हिनखे हिकिड़ो ॾेई छॾियो चिप्स प्लीज़। ताड़ियूं वॼायो ओए होए जे लाइ। ओके सो ज़मीर सभिनी में डिस्ट्रीब्यूट कई वञनि, सभिनी में डिस्ट्रीब्यूट अव्हां कयो ऐं व्यूवर्स अव्हांखे ॿुधाईंदे न त हिन जो सूची हिकिड़ो किरदारु की ऊची किरदारु आहे जेको तमामु घणो फेमस थियो आहे। फवाद खान पाकिस्तान जो तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे ऐं तमामु बहितरीन फिल्म स्टार आहे, ड्रामा स्टार आहे। उन 2 गेटअप कया आहिनि जंहिंमें हिकिड़े में घुंघरियाला वार अथसि ऐं हिकिड़े में सिंपल हेयर स्टाइल आहे। पर जॾहिं उन गेटअप में उहो आयो त पाण ई जेके टीम मेंबर्स हुया उते जेके उन कमर्शियल खे उन एड खे शूट पिया कनि, उनजी वात मां बेसाख्ता निकितो ओए होए। इन करे हिन जो चवणु आहे त लाइफ में ओए, चिप्स में सिर्फ ओए होए। बिल्कुलु सही भेरो ॿीहर सभिनी जे लाइ ताड़ियूं थी वञनि। अच्छा उनखां पोइ व्यूवर्स बिस्किट इलाही ज़रूरी शइ आहे ऐं पीक फ्रिंज सुपर जो ताउन हासिल आहे ऐं पीक फ्रिंज सुपर पाकिस्तान जो तमामु वॾो बिस्किट ब्रांड आहे जेको माशाल्लाह सां तमामु बहितरीन कामयाबी सां अॻिते वधे पियो ऐं उनमें आना ऐं खीर हिकिड़ा अहिड़ा फ्लेवर्स आहिनि जेके तमामु बहितरीन आहिनि ऐं जॾहिं तव्हां इहो बिस्किट खाईंदा हो तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो आहे। ऐं पाकिस्तान जे आज़ादी जे हिन ॾींहं में हिन जश्न में असां सभिनी सां गॾु आहिनि। सो आप खाती हैं पीक फ्रिंज सुपर? बिल्कुल खाती हूँ, मुझे बहुत पसंद है। कैसा लगता है आपको? बहुत अच्छे लगते हैं, बहुत अच्छा टेस्ट है इनका, है ना? जब मुंह में हम डालते हैं और फौरन पिघल जाता है। ये सबसे बेस्ट चीज ये है कि वो चबाने वाला दिल नहीं करता। सबने आपका नहीं दिल करा, मुँह थका हुआ बातें कर और खासतौर पर पाकिस्तानी ट्रेंड के हिसाब से चाय में डिप किया, मुंह में डाला, फौरन डिप करने की जरूरत ही नहीं है ना। आप फ्लेवर्स बहुत अच्छे हैं। अच्छा व्यूवर्स इन खां पहिरियों रवां जो हवालो शोर करेंगे उनको कुछ नहीं मिलेगा। नहीं मिलेगा। आज इजाजत है इनको क्योंकि हमारी आवाजें वैसे ही जा रही हैं, जोश ज्यादा है। अच्छा जी, सो रवां के हवाले से बताना चाहूंगी कि टेलीनॉर रवां एक ऐसा सॉन्ग है जिसके अंदर आपको सूफीज़म की झलक नजर आएगी, पोइट्री इतनी ज़बरदस्त है जिसके अंदर मोहब्बत का पैगाम आपको मिलेगा और एक वजदानियत सी तारी हो जाती है जब आप इस सॉन्ग को सुनते हैं। और दूसरी बात है कि जिसने पाकिस्तान नहीं देखा या पाकिस्तान की हिस्टोरिकल प्लेसेस को नहीं जानता, अगर वो ये सॉन्ग सुन ले और वीडियो देख ले तो यकीन करें पाकिस्तान की बहुत सारी तारीखी जगह उस एक वीडियो में आपको नजर आती है। तो इतना बेहतरीन वीडियो आज तक हमने नहीं देखा। तो टेलीनॉर रवां इसका नाम है जिसमें पाकिस्तान की ये खूबसूरत चीजें आपको दिखाई गई हैं कि जिसको आप जिस तरीके से आप देखें, आप अगर इसको यूं कहें कि हम आगे बढ़ना चाहते हैं, कहीं रुकना नहीं चाहते, तो आपको वो मैसेज मिलेगा, आपको सूफीज़म का पैगाम मिलेगा। और इतने एक छोटे से वीडियो के अंदर इतने सारे मैसेजेस ये बहुत कम होते, तो बहुत सारी तालियां हो जाए टेलीनॉर रवां के लिए। ठीक, मेहमान कुछ नमन मेहमान असांखे जॉइन किया हुआ है। फराजी मौजूद हैं, फरानाज, फरा लतीफ़ मौजूद हैं, सोबिया मौजूद हैं, लेकिन कुछ नए मेहमानों ने जॉइन किया है तो उनका इंट्रोडक्शन भी बहुत ज़रूरी है। ऐं ख़ुशीअ जे मौक़े ते असां सां गॾु आहिनि, हिन जे लाइ तहे दिलि सां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। सो तमामु बहितरीन आवाज़ जो मालिक रागी असांजे विच में मौजूदु आहे साजिद अली। साजिद अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आमदीद, ख़ैरियत सां आहियो ऐं जश्न आज़ादी मुबारक हुजे।
थैंक यू सो मच थैंक यू ऐं व्यूअर्स उन खां पोइ मां खे ॿुधाईंदी लाइ जेका शख़्सियत मौजूदु आहे ॿिए छॾो कज़न बि आहिनि सुठा उस्ताद बि आहिनि सुठा फ्रेंड बि आहिनि ऐं इलाही सुठी बॉन्डिंग आहे माशाल्लाह इन सां ई कम जे लिहाज़ सां जेकॾहिं ॾिठो वञे त इलाही एक्टिव आहिनि माशाल्लाह इलाही बहितरीन अंदाज़ में कमु कंदा आहिनि जंहिं बि कम में हथु विझंदा आहिनि उनखे पाए तकमील ते पहुचाए पोइ ई हथु कढंदा आहिनि त इहा इनजी क्वालिटी आहे पायलट सां माशाल्लाह सां मुंसलिक आहिनि परवेज़ ॼामनो अस्सलाम वालेकुम अदा साईं ख़ुशि आमदीद ऐं जश्न आज़ादी मुबारक महिरबानी तव्हांखे बि जश्न आज़ादी मुबारक ऐं असांजा जेके सामाईन नाज़रीन आहिनि उन्हनि खे बि अॼु के ख़ुशी जे ॾींहं ते जश्न आज़ादी मुबारक तमामु घणी महिरबानी सही रेडियो पाकिस्तान सां पिणु वाबस्ता आहियो केतिरा ई प्रोग्राम तव्हां करे चुका आहियो माशाल्लाह सो थैंक यू सो मच जो अॼु हिन ख़ासि मौक़े ते तव्हां मौजूदु आहियो पायलट जे तवसुल सां ही ॿारड़ा बि अॼु असां वटि मौजूदु आहिनि अवाइन खे वठी आयो सो ऐं ॿियो उनखां अलावा असां सां गॾु सईदा साहिबा मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम अव्हां खे बि आज़ादी जो मुबारक हुजे थैंक यू सो मच अव्हां हिते मौजूदु आहियो ज़ाहिदा ख़ालिद अव्हां जा बि थोरा था आहियूं थैंक्स अ लॉट अव्हां हिते मौजूदु आहियो सो एक बार हो जाए लाइफ में इसी के साथ ब्रेक की जाने बढ़ना चाहेंगे जिन हाणे असांखे जॉइन कयो आहे सभिनी खे आज़ादी जो लख लख वाधायूं वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक डाउन मिलूं था ब्रेक खां पोइ पाकिस्तान ओके मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी भी बरसिक बरोबियर अवां सभिनी खे आज़ादी जे हिन स्पेशल प्रोग्राम में भली कार चवंदासीं आज़ादी जे जश्न में असां सभई पाकिस्तान सां गॾु आहियूं पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं आहे यकीनन असां सभिनी जे लाइ बाइज़ फ़ख्र ऐं बाइज़ ख़ुशी ॻाल्हि आहे सो ॿार मौजूदु आहिनि ही असांजे पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि असांजे पाकिस्तान खे यकीनन अॻिते वधाईंदा को हिन मां डॉक्टर ठहंदो को पायलट ठहंदो हर लिहाज़ सां पाकिस्तान जे अॻिते वधण में पंहिंजूं ज़िम्मेदारियूं अदा कंदा सो हिकु भेरो थी वञे पाकिस्तान अन्या एनर्जी सां पाकिस्तान हाणे ताड़ियूं वॼाए छॾियो पाकिस्तान थैंक यू ऐं हिन दौर में जॾहिं असांखे चयो वेंदो त नारो हणसि ज़िंदाबाद बसि एतिरी एनर्जी हूंदी हुई पर माशाल्लाह तव्हां में इलाही घणी आहे सो ईअं ई अॻिते वधो ईअं ई अव्हां जी एनर्जी अला करे त एनर्जी लेवल वधे ख़ैर अव्हां सां बि बिल्कुलु ॻाल्हि ॿोल कंदासीं व्यूअर्स महिमान असां वटि मौजूदु आहिनि पर वक़्तनि कुझु नयूं पर्सनैलिटीज़ असांखे जॉइन कनि पियूं ऐं उन सां बि बिल्कुलु असां कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं सो हिकु नई हस्ती असांखे जॉइन कयो आहे अव्हांखे ॿुधाईंदी हलां त श्री गुरु नानक सत्संग सभा जा प्रेसिडेंट आहिनि उनखां अलावा गुरु नानक ख़ालसा वेलफेयर ट्रस्ट जा चेयरमैन आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां लॉ जी ॻाल्हि कयूं ऐं वकालत जी ॻाल्हि कयूं हिकिड़ो इलाही मुश्किल शोबो आहे उन सां बि माशाल्लाह साईं जन वाबस्ता आहिनि सरदार हीरा सिंह साहब मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम अव्हांखे भली कार चवंदासीं ऐं लख थोरा मांजा ऐं सत श्री अकाल थैंक यू अव्हां हिते मौजूदु आहियो ऐं आज़ादी अव्हांखे मुबारक हुजे पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे सो अॼु जे ॾींहं खे अव्हां कीअं था ॾिसो सभ खां पहिरियों त हिन प्रोग्राम में शरीक तमामु महिमाननि खे मां पाकिस्तान जी आज़ादीअ जी मुबारकबाद पेश थो कयां ख़ैर मुबारक ऐं उहे ॾींहं उहे शींहं उन्हनि ॾींहंनि में जॾहिं हिंदू डोमिनेट थियो हुयो ऐं मुस्लमाननि जेको महसूसु कयो त असांखे जेका तकलीफ़ आहे उहा पॉलिटिकल हिसाब सां बि पहुते हुया तालीमी हिसाब सां बि पहुते हुया ऐं ॿिया बि उन्हनि खे जेको को सहूलियतूं कोन हुयूं जेके हिकिड़े स्टेट में हुजणु घुरिजनि पोइ उन वक़्तु मुस्लमाननि इहो फील कयो ख़ासि तौर ते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जेको हिकिड़ो वॾो लायर बि हुयो तंहिं जेको आहे सो मुस्लिम लीग ठाहे ऐं जेको आहे ॿ क़ौमी नज़रे ते पाकिस्तान ठाहियो हाणे उहे जेको आहे सो उन वक़्त जूं जेके हालतूं हुयूं पर हाणे पाकिस्तान ठही चुको आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जेको विजन ॾिनो पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो डेमोक्रेटिक फेयर प्ले वारो निज़ाम जेको उन ॾिनो ऐं ख़ासि तौर ते माइनॉरिटीज़ के लिए तो उन्होंने बहुत अच्छा प्रोग्राम दिया था जंहिंमें माइनॉरिटीज़ खे उन्हनि चयो त यू आर फ्री टू गो टू योर टेम्पल एंड गुरुद्वारा एंड चर्चिस वेर एवर यू वांट टू गो देयर इज़ नो रिस्ट्रिक्शन ऑन यू आर गोइंग टू एनी वर्शिप प्लेस इट इज़ फ्री फॉर यू कोई बि उन ते जेको आहे बंदिश न हुई क़ाइद आज़म जी जेका हुई ऐं उन खां पोइ बि वक़्तनि टाइम टू टाइम पाकिस्तान में आज़ादी त पंहिंजी जाइ ते सुठी आहे जेका मूं महसूसु थो कयां पाण एज़ अ पर्सनली मां ॼाओ पाकिस्तान में आहियां ऐं पाकिस्तान जो ई आहियां पाकिस्तानी आहियां
भले मुंहिंजी जेको आहे हिकिड़ी क़ौमी पहचान जेको धरती जे हिसाब सां सिंध जी आहे, पर आहियां त मां पाकिस्तानी। पाकिस्तानी आहियो, पाकिस्तानी यकीनन हिन महिल सभ खां वॾी सुञाणप आहे, सो हिन जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि तव्हां पाकिस्तानी आहियो। अच्छा फराज जी, आपसे काफ़ी टाइम से माजिद के साथ मुखातिब होने का मौका ही नहीं मिला, तो आप बताएं कि आज़ादी को आप अगर ज़ाती नज़रिया आपका पूछा जाए तो कैसे देखती हैं आप? तो देखिए, देखने का ये नज़रिया है मेरा, ये तो हमारे लिए बड़ा स्पेशल डे है और हमारे पाकिस्तान का है, तो हमें जोश और जज्बे के साथ इसको मनाना चाहिए। स्पेशली हमारी जो न्यू जनरेशन है उसको बहुत अच्छे से मतलब मैसेज मिलता है इस इवेंट पे। और पाकिस्तान माशाल्लाह माशाल्लाह, क्या उसके बारे में क्या है, एक हमारी अपनी पहचान है, तो उसको अच्छे से सेलिब्रेशन करना चाहिए, जैसे हम कर रहे हैं इस वक्त, जैसे हम मीठा मेहमान लोग और सिंगर, और काफ़ी हमने ड्रेसिंग भी ऐसी तैयारी जी। अमन का पैगाम है, अमन का पैगाम है, सही कह रही हैं आप। तो सॉन्ग की जाने पड़े परवेज भाई, इजाजत है? इजाजत है भाई सरदार साहब, इजाजत है? जरा एक बार हो जाए ओए होए, आप लोग ओए होए को एंजॉय कीजिए, साथ ही तालियां हल्की फुल्की से बजाते रहिए, एक सॉन्ग सुनते हैं, ठीक है? अच्छा जी, साजिद साहब क्या बताना चाहेंगे? उस्ताद बुखारी जी। वाह वाह जी, बिस्मिल्लाह। सरे ग रे ग म प म ग म ग रे सा। तू चौ सुखन जी से जया जिंदान छा रखा, मां पंहिंजे हिन हयात जो उनवान छा रखा। जंहिंखे न कॾहिं आयो मुंहिंजी ज़ुबान ते यकीन, आॾो मां अहिड़े शख़्स जे कुरान छा रखां। तूं सूंह थो पसाई एहसान जे नमूने, तूं सूंह थो पसाई एहसान जे नमूने। मूंखे न दान घुर्जे इन दान जे नमूने, तूं सूंह थो पसाई एहसान जे नमूने, तूं सूंह थो पसाई एहसान जे नमूने। हर रात पे बचाई, मिस्कीन उथेली पुथेली हर रात पे बचाई, मिस्कीन उथेली पुथेली हर रात पे बचाई। कहता घजे तय ते दिल नान जे नमूने, कहता घजे तय ते दिल नान जे नमूने।
आदम हवा खता कई आखिर त आदमी हुआ आदम हवा खता कई आखिर त आदमी हुआ आदम हवा खता कई आखिर त आदमी हुआ अल्लाह छो खफा थियो इंसान जे नमूने अल्लाह छो खफा थियो इंसान जे नमूने तूं सूंह थो पसाई एहसान जे नमूने आजाद थी दो उस्ताद ही ज़मानो प्यार में ॾिस कमाल थी विया आहिनि माठ में ई हवाल थी विया आहिनि रात अध रात जो पुजन तो वटे केॾा छुड़वाग ख्याल थी आजाद थी दो उस्ताद ही ज़मानो आजाद थी दो उस्ताद ही ज़मानो आवाज थी दो ऐलान जे नमूने आवाज थी दो ऐलान जे नमूने मूंखे न प्यार घुरिजे मूंखे न प्यार घुरिजे इन दान जे नमूने तूं सूंह थो पसाई एहसान जे नमूने एहसान जे नमूने एहसान जे नमूने तमाम बेहतरीन है ख़ास तौर से ये सिंधी मौसीक़ी पाकिस्तान जो शान है यकीनन अहिड़े क़िस्म जूं सिन्फ़ूं अहिड़े क़िस्म जी शइ ऐं कंपोज़िशन्स म्यूज़िक जस्ट पाकिस्तान में मिले थी असांखे ईअं पाकिस्तान जी ख़ूबसूरती आहे दुनिया जे कंहिं बि ॿिए मुल्क में असांखे अहिड़े क़िस्म जी मौसीक़ी कोन मिलंदी सो हिन जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वियूं माइक सर रवे साहब जी आज़ादी खे कीअं था ॾिसो तमामु ख़ूबसूरत सभ खां वॾी ॻाल्हि शाहज़त आज़ादी असांखे जॾहिं मिली आहे त असां हुनजो भरपूर फ़ाइदो वठूं पिया ऐं आज़ादी तॾहिं थींदी आहे नंढा ॿार वेठा आहिनि ऐं असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ॾिसूं त आज़ादी जो जेको मतिलबु आहे त उहो ई हुयो त असां पंहिंजे ख़ुशहाल घर में आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघूं पंहिंजी आज़ाद इबादत करे सघूं पंहिंजो आज़ादी सां सोचे सघूं ऐं आज़ादी सां असां बुलंदियुनि जे ताईं पहुचण लाइ इल्मु हासिल कयूं छो जो असां नंढा ॿार बि वेठा आहिनि ऐं ॾिसंदड़नि में बि इहो ई जज़्बो हूंदो त जेकॾहिं असां अॼु आज़ादु न हुजूं हा त शायदि अहिड़ियूं ख़ुशियूं मल्हाए न सघूं हा वाह इहा तमामु वॾी ॻाल्हि थी आहे त आज़ादु न हुजो वाक़ई ख़ुशी न मल्हाए सघूं ऐं हे जेका प्यारा ॿारड़ा वठी आयो यकीन कयो प्रोग्राम में 4 चंड हणी छॾिया आहिनि छो जो पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि पाकिस्तान जो फ्यूचर आहिनि ऐं हिननि सां ई आज़ादी जो जश्न आहे ही आज़ादी इंशाल्लाह पाकिस्तान खे अञा वधीक अॻिते वधाईंदा सो ब्रेक जो टाइम थी वियो आहे ब्रेक ॾांहुं वधंदासीं ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे अॻिते कंटिन्यू कंदासीं व्यूअर्स वधूं था ब्रेक ॾांहुं मिलूं था ब्रेक खां पोइ पाकिस्तान मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
जी व्यूवर्स एक बार ॿीहर अमां सभिनी खे हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ भली कार चवां थी जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि अमां सभिनी खे भली कार चऊं था ऐं अमां सभिनी खे पूरे मुल्क खे जश्न आज़ादी जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं अमांखे ॿुधाईंदी हलां त हिन सेट ते जंहिं ते असां वेठा आहियूं इलाही ख़ूबसूरत आहे माशाल्लाह अमांखे नज़र अचे पियो कलमकार हिनखे डिज़ाइन कयो आहे अमां ॾिसी सघूं था कलमकार जो ऐं कलर कॉम्बिनेशन हर शइ इलाही ख़ूबसूरत आहे सो फरा जी आप सेट के बारे में कुछ कहना चाहेंगे कैसा लगा आपको? सेट बहुत प्यारा है, बहुत अच्छा कलर कॉम्बिनेशन बहुत अच्छा है, बहुत है ना, बहुत ज्यादा। इसकी स्पेशली इसकी जो ये डिजाइनिंग है ऐसे लगता है कि कुछ लिखा हुआ है इसके अंदर। ठीक है, तो मजीद जुस्तजू इसके ऊपर लिखा हुआ है, इवन चेयर्स अभी तो खैर चेयर्स भी बहुत प्यारी हैं बिल्कुल, लेकिन ये कलर कॉम्बिनेशन पता चल रहा है गोल्डन और ब्लैक का बड़ा। तो मैं चाहूंगी वाउचर्स आपको दे दिए जाएं अगर आप इंटरेस्टेड हो और बनवाना चाहें तो आप बनवा सकती हैं, ये आपके लिए। थैंक यू सही है, कलमकार की तरफ से व्यूअर्स कलमकार जो सेट है अमा ॾिसी सघो था इलाही ख़ूबसूरत है माशाल्लाह। सर अमा जे लाइ कलमकार जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि सर और अमा जे लाइ तमाम बेहतरीन माशाल्लाह इनकी डिजाइनिंग है अमा डिजाइनिंग पंहिंजे घरनि खे या इंटीरियर डिजाइनिंग अमा कराए सघो था इवन पाकिस्तान खां ॿाहिरि बि जेकॾहिं कुछ डिज़ाइन कराइण चाहे मिसाल तौर ते कुछ माण्हू ॿाहिरि रहनि था ऐं उहे चाहिनि था त पंहिंजो घर या कुछ भी डिज़ाइन कराइनि त मां बिल्कुलु इन सां कॉन्टेक्ट करे सघो था या मूंखे यकीनन वेबसाइट ते वञी करे सॼी डिटेल्स तव्हांखे उते मिली वेंदियूं। सो कलमकार जे लाइ घरो ॿीहर भरपूर ताड़ियूं थी वञनि। जी सरदार साहब वापस अपनी उस गुफ्तगू को हम कंटिन्यू करेंगे, उसके बाद फिर वरी ॿार भी मौजूद आहिनि उनका भी असां नगमा वग़ैरह ॿुधंदासीं। असल में माहौल मिली जुली हले पियो त सिंधी उर्दू ॿई मिक्स लॻा पिया आहिनि। सो आज़ादी जी सेलिब्रेशन आहे यकीनन अव्हां जॾहिं जनम वरितो त अव्हां मुल्क जूं ॾुतड़ल हालतूं ॾिठियूं हूंदियूं ऐं हाणे मौजूदा दौर जी जेके हालतूं आहिनि उनमें केतिरो फ़र्क़ु अव्हांखे महसूसु थिए थो? असल में मुंहिंजो जनम जेको आहे सो जेको एक्चुअल पैदाइश आहे उहा 1957 जी आहे। 57 माना 10 साल जेको आहे सो पाकिस्तान ठही चुको आहे ऐं उन वक़्तु जेको आहे मां जॾहिं अखियूं खोलियूं उन मुआशिरे में जॾहिं मूंखे सम्झ थोरी वधणु लॻी त उन वक़्तु कोई सियासी तौर ते को माहौल सुठो कोन हुयो। उन वक़्तु इहे फ़ौजी हुकूमतूं ऐं इहे जेको आहे सो वरी जेको आहे 65 जी जंग इंडिया पाकिस्तानी जंग वरी 72 जी जेको आहे 70 71 72 जूं मुख़्तलिफ़ नमूने ते फ़ौजी हुकूमतूं ॾिठियूं कोई डेमोक्रेटिक नमूने सां को बि माना माहौल न हो। हाणे ॾींहों ॾींहों तालीम वधंदी थी वञे, अॻे तालीम घटि हुई हाणे तालीम वधंदी थी वञे, माण्हू पंहिंजे ॻोठनि मां शहरनि खां वॾनि शहरनि खां ॿियनि मुल्कनि में पढ़ाईअ लाइ वञनि था। उते डेमोक्रेटिक व्यूज़ जेके वैल्यूज़ आहिनि सियासत जा असुल जेको आहे सियासत जेका आहे डेमोक्रेसी त उनजी आहे न, यूरोप जी या अमेरिका जी। अब्राहम लिंकन बि अमेरिका जे डेमोक्रेसी जी इहा ॾिनी त गवर्नमेंट ऑफ पीपल फॉर द पीपल एंड बाय द पीपल, इहा डेफिनेशन अमेरिकन ॾिनी। त उहो जेको आहे सो वैल्यूज़ जेके असांजा ॿार खणी था अचनि हितां जा पाकिस्तान जा, पोइ हिते अचनि था, पोइ हिते अची वरी ख़िदमतूं कनि था, सर्विसिस में वञनि था, पोइ अहिड़े नमूने माहौल सुठो थींदो थो वञे ऐं अहिड़े नमूने सां अॻिते हली जेको आहे सो अञा बि जेको आहे हिन वक़्तु मौजूदा करंट सिचुएशन आहे हिन में तमामु घणी एजुकेशन वधंदी पई वञे। इवन हिकिड़ो ॻोठ जे ढंग जो ॿार बि जेको हिन वक़्तु सिविल सर्विस में वञे थो ऐं अमेरिका में वेठा आहिनि ॿार जेको आहे यूनियन काउंसिल में ॼावा आहिनि पर उहे अमेरिका में वेठा आहिनि। त उहो सुठो माहौल थी रहियो आहे, हुन में पाकिस्तान खे बि तमामु सुठो फ़ाइदो थी रहियो आहे छाकाणि जो ॿार जेके वञनि था कमाइनि था वरी हेॾे मोकिलनि था, पाकिस्तान खे फॉरेन एक्सचेंज मिले थी, जेको आहे रिटर्न मिले थो, जेको आहे हुनजो करंट अकाउंट बैलेंस जेको आहे उहो बि माना हुन में बि फ़ाइदो थिए थो असांजो इकनॉमिक जे हैसियत सां ॿुधायां थो। त अहिड़ी तरह इकनॉमिक में जेको आहे फ़ाइदो थिए थो ऐं हिन वक़्तु तमामु सुठो पाकिस्तान में तालीम सुठी आहे। बाक़ी हाणे एजुकेशन जो जेको आहे सो फंड वधाए जेकॾहिं सभु एजुकेशन आम कनि, ॿारहाड़ी ताईं कनि, जेको आहे स्कूल सुठे नमूने सां हलनि, घोसड़ो उस्तादनि खे अचणु न ॾियनि या जेको स्कूलनि में वाड़ा न कनि त पोइ असांजी क़ौम जेको सुठी क़ौम आहे पढ़ियल टीचर्स आहियां। मुंहिंजो तालुक ज़्यादातर एजुकेशन सां रहियो आहे, हिन खां अलावा सोशल वेलफेयर में काफ़ी कमु कयो आहे। ॾही इलाइक़नि में लेडीज़ जे हवाले सां ॿारनि जे हवाले सां काफ़ी वर्क उते कमु करण में ॾाढो ॾुखियो आहे असांजे जहिड़ी लेडीज़ लाइ। ठीकु आहे। अच्छा अव्हांजे घर में आज़ादी जूं कीअं तयारियूं थींदियूं आहिनि? भरपूर नमूने सां थियनि थियूं। ज़ाहिर सी बात हिकिड़ो आहे कॉन्सेप्ट आहे असांजे बुज़ुर्गनि केतिरी माना हिननि जी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन हवाले सां असां ॾिसंदा आहियूं। पोइ ॿारनि खे तयारी असांजी थींदियूं भरपूर माना तयारियूं थींदियूं आहिनि जश्न आज़ादी जूं ऐं राति ताईं शॉपिंग कंदा रहंदा आहिनि ॿार
सुबुह प्रोग्राम थियण अॼु मतिलबु प्रोग्राम आहे त राति उन्हनि माना पूरी उन्हनि खे शॉपिंग करणी आहे जश्न आज़ादी जी। सुभाणे असांखे भरपूर नमूने सां जश्न आज़ादी जेको सो मल्हाइणी आहे ऐं पंहिंजे सभु न सिर्फ़ु पाण पर पाड़े जा जेके ॿार सभु गॾु थी उहे मल्हाईंदा आहिनि ऐं लेडीज़ बि उहे जेको सो पंहिंजा मुख़्तलिफ़ कलर्स जा कपिड़ा वग़ैरह जेके थियनि माशाल्लाह। सही था अवां ख़ामोशी खे मां टोड़नि चाहींदसि। अक्सर ईअं थींदो आहे ईद ते खीरणी पचंदी आहे या मिठो तयारु थींदो आहे पर जॾहिं आज़ादी जो ॾींहुं आहे अॼु जे मिसाल तौर ते आज़ादी जो ॾींहुं आहे त घरनि में मिठो ठहंदो आहे पर रंग साओ या अछो हूंदो आहे। ईअं अवां जे घर में कुझु तयारियूं थींदियूं आहिनि कुझु खाइण पीअण जे हवाले सां? नमकीन भी हूंदो आहे तमामु सुठी ॻाल्हि। सो मुंहिंजे ख़्याल में त माहौल खे बहितरीन ठाहिण जे लाइ लाज़मी आहे त मिली नगमो ॿुधो वञे ऐं अव्हां खां त बिल्कुलु असां ॿुधंदासीं को न को कलाम पर ॿार मौजूदु आहिनि ऐं इन मां बि थी सघे थो त को वॾो थी करे सिंगर ठहे को डिफरेंट फील्ड्स खे जॉइन कनि त मां चाहींदसि ऑडियंस मां हिकिड़े ॿार असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम जी। ऐं तव्हां खां मिली नगमो ॿुधणु चाहींदासीं। कहिड़ो मिली नगमो ॿुधाईंदो? जी वतन मुंहिंजो वतन। ही वतन बिल्कुलु ही वतन असांजो आहे। हिकिड़ो भेरो नारो थी वञे पाकिस्तान जी जी नगमो। वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो वतन सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो। मुंहिंजे वतन जा प्यारा माण्हू मिठड़ा ऐं मोचारा माण्हू मुंहिंजे वतन जा प्यारा माण्हू मिठड़ा ऐं मोचारा माण्हू वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो। मुंहिंजे वतन जूं नदियूं प्यारियूं दरिया प्यारा ढंढूं प्यारियूं मुंहिंजे वतन जूं नदियूं प्यारियूं दरिया प्यारा ढंढूं प्यारियूं वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो सभिनि मुल्कनि खां सुठो सभिनि देशनि खां सुठो वतन मुंहिंजो वतन वतन मुंहिंजो। वतन वतन मुंहिंजो तमामु सुहिणो माशाल्लाह तमामु ख़ूबसूरती सां म्यूज़िक सां गॾु तव्हां इलाही सुठो ही मिली नगमो ॻायो। सो भरपूर ताड़ियूं थी वञनि हिन जे लाइ ओए होए सभ खां वॾी वॾी जेका चिप्स आहे न उहा खणी अचो।
एक बार चाहिए तो दिखा रहे माइक में बुलाओ। सही चिप्स जो नारो आए ओए होए लाइफ में ओए चिप्स में सिर्फ ओए होए। ये जो ऊंची करेक्टर हुयो जो तमाम घणो मशहूर थियो ऐं ऊंची में छाए फवाद खान तमाम बेहतरीन आर्टिस्ट है जे परफॉर्म कयो है। अब हाँ बिल्कुल तारीफ होने अगेन। अब हम पाने स्क्रीन से दिसी रहा हूँ वो कमर्शियल हिनमल ऑन ईयर है। फवाद खान जब गेटअप से जैसे वो तैयार थी करे उन गेटअप जे करे बाहर आया जैसे वो परफॉर्म करण जे लाइ तो टीम जे वाता निकरी वो ओए होए। इन करे अञा वधीक इन प्रोग्राम में ये चले तो मज़ाहिया अंसर भी है खूबसूरती भी है ब डिफरेंट किरदार आहिनि जैसे करे ही कमर्शियल सभी का यूनिक है सभी का डिफरेंट है। इहो ही कारण है तो एनर्जी से चवंदा ओए होए। ओके सो व्यूअर्स इन सां ब्रेक जो टाइम थी वो है। ब्रेक ना वधंदासीं ब्रेक का गाल बोल के सिलसिले के अॻिते कंटिन्यू कंदासीं। ॾिसंदा रहो आज़ादी स्पेशल प्रोग्राम। मिलूं था ब्रेक का मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स अगेन वेलकम एक भेरो ॿीहर मां सभिनी खे भली कार चवंदासीं। आज़ादी स्पेशल प्रोग्राम है ऐं सलाम स्पेशल है सो मां सभिनी खे एक भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। ऐं एक भेरो पाकिस्तान जो नारो थी वञे पाकिस्तान ग्रेट। जी व्यूअर्स ऐं जेके कंपनीज़ जिन असांखे इन प्रोग्राम में जिन जो सहकार हासिल है जिन जो ताउन है उन सभिनी जा थोराइता आहियूं जो इन प्रोग्राम के ख़ासि ठाहिण में उनकी मदद असां सां गॾु रही। ऐं पीक फ्रेंड सुपर पाकिस्तान जो तमाम वॾो बिस्किट ब्रांड है ऐं माशाल्लाह तमाम सुठी क्वालिटी है इनके बिस्किट जी खास तौर पे टेस्ट इलाही ज़बरदस्त है। ऐं आज़ादी के इन मौके ते पूरे पाकिस्तान से पीक फ्रेंड सुपर गॾु है। ऐं आज़ादी जूं वाधायूं पिण अवां सभिनी खे इन जी तरफ़ां। ऐं उनखां अलावा रवां टेलीनोर हिकिड़ो अहिड़ो सॉन्ग है जंहिंजे अंदरि अव्हांखे सूफ़ी झलक भी नज़र अचे थी। तमाम बेहतरीन शायरी है जंहिंमें मोहब्बत जो पैगाम है इंसानियत जो पैगाम है। इनके अलावा पाकिस्तान जा उहे शहर या हिस्टोरिकल प्लेसिस जेके मे बी अवां न ॾिठा हुजनि पर हिन सॉन्ग में इन सॉन्ग जे वीडियो में अव्हांखे उहे तारीख़ी माग उहे तारीख़ी जगहों पिण नज़र अचनि थियूं जेका हिकु तमामु घणी ख़ासियत है इन कलाम जी। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अव्हां हीअ वीडियो ॾिसो था या इवन अव्हां जॾहिं ऑडियो ॿुधो था त अव्हां ते हिकिड़ी वजदानियत तारी थी वञे हिकिड़ो सहर तारी थी थो वञे अव्हां हिप्नोटाइज़ थी था वञो जेका क्वालिटी आहे। सो रवा टेलीनोर जो ही तमाम बेहतरीन हिनमल कमर्शियल ऑन ईयर है। अव्हां पंहिंजे स्क्रीन से यकीनन ॾिठो हूंदो जंहिंमें अॻिते वधण जी ॻाल्हि भी आहे जुस्तजू जी ॻाल्हि भी आहे जिदोजहद जी भी आहे मेहनत जी भी आहे। पोइ हाणे डिपेंड करे थो सम्झण वारे ते त उहे सम्झण वारा उन शइ खे कीअं था सम्झनि। उनखां पोइ लाइफ बॉय शैम्पू वारनि जे ग्रोथ जे लाइ तमामु बहितरीन शैम्पू आहे ख़ासि तौर ते माउ ऐं धीउ जे रिश्ते खे स्ट्रॉन्ग करे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त लाइफ बॉय शैम्पू जी हिकिड़ी जेका ख़ासि ॻाल्हि आहे एजुकेशन असां नियाणियुनि जे तालीम जे लाइ हमेशह ॻाल्हायो आहे ऐं लाइफ बॉय बि बिल्कुलु अॻिते वधे पियो। ऐं जेकॾहिं अव्हां लाइफ बॉय शैम्पू ख़रीद कयो था त उनजो ₹1 डोनेट थींदो आहे उन्हनि औरतुनि जे तालीम जे लाइ जेके पढ़ी नथियूं सघनि या उहे नियाणियूं जेके इंटर ताईं पहुची चुकियूं आहिनि मैट्रिक करे चुकियूं आहिनि हाणे वधीक उनखे स्कॉलरशिप जी ज़रूरत आहे त उनखे स्कॉलरशिप पिणु प्रोवाइड कई थी वञे जेका तमामु सुठी ॻाल्हि आहे हिननि जी। ऐं नियाणियुनि जे तालीम खे वधीक सपोर्ट कनि था इन खां वॾी ॻाल्हि ॿी छा थी सघे थी। उनखां पोइ लाइफ में ओए चिप्स में सिर्फ ओए होए चिप्स असां वटि मौजूदु आहे जेका सभई ॿार हिन महिल खाइनि बि पिया ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। उनखां अलावा ऊची किरदारु तमामु घणो इन जो फेमस थियो आहे इन लिहाज़ सां त फवाद खान माशाल्लाह तमामु बहितरीन अदाकारी कई आहे ऐं उन्हनि जो किरदारु एतिरो ज़बरदस्त एतिरो जानदार आहे जो यकीनन अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। उन में एनर्जी बि आहे ऐं मज़ाहिया अंसर बि आहे। सो इहे सभई ब्रांड्स हुआ जिन जा असां थोराइता आहियूं। थैंक्स अ लॉट अव्हां सभिनी जो अव्हां हिन प्रोग्राम में सहकार असांखे ॾिनो ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाइण में असांजी हेल्प कई। सो डॉक्टर फराह सॉन्ग हो जाए अभी क्योंकि मैं इतना ओए होए आपने इतना कहा कि मैंने ओए होए आपका चखा है लेकिन इनकी वाकई अच्छा गुड टेस्ट है। मैंने आज पहली बार खाया जी बिल्कुल। मैंने कहा मैं इतना बोल के थक गई हूँ तो अब जरा कुछ रेस्ट हो जाए। सो सॉन्ग ॿुधणु चाहींदासीं साजिद साहब। कुछ बुक्स तेरी च नहीं मिलदा हो बुक्स तेरी च नहीं मिलदा
ਉਹ ਹਾਰ ਤੇ ਜੀਤ ਚ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ मखलूक खुदा नल प्यार ने भी और रब सिर्फ मसीत च नहीं मिलदा इश्क दे रंगी विच रंग दे मौला इश्क दे रंगी विच रंग दे मौला होर न कुछ भी मंग दे मौला होर न कुछ भी मंग दे मौला इश्क दे रंगी विच रंग दे इश्क दे रंग विच रंग दे मौला मैं नहीं मंगेदा दुनियादारी दुनिया करे दी दिल आजारी मैं नहीं मंगेदा दुनियादारी दुनिया करे दी दिल आजारी रंग दुनिया दे मौला रंग दुनिया दे मौला इश्क दे रंग विच रंग दे इश्क दे रंग विच रंग दे मौला इश्क अकुल दा सिज उभारे इश्क दे विच नूरी नज़ारे इश्क अकुल दा सिज उभारे इश्क दे रंगे विच नूरी नज़ारे इश्क दे वंगे विच वंग दे मौला इश्क दे वंगे विच वंग दे मौला इश्क दे रंगे विच रंग दे इश्क दे रंगे विच रंग दे मौला इश्क हदीस शरीयत मौला इश्क ईमान ते काबा के बिला इश्क हदीस शरीयत मौला इश्क ईमान ते काबा के बिला मुर्शिद जी अब मंग दे मौला मुर्शिद जी अब मंग दे मौला इश्क दे रंगे विच रंग दे इश्क दे रंगे विच रंग दे मौला वाह तमाम बेहतरीन नहीं कुछ बारन से मुखातिब थीजे क्या ख्याल है अच्छा सो ज़मीर सब का पहले तो मैं चैनम तो माइक बारन ताई भजन वो गाड़ी कलर में जेका बेबी बैठी है बिल्कुल फेरी जेडी खूबसूरत है माशाल्लाह आई मैं मुसलसल ॾिसां पिया त जेको भी कलाम ॻायो पे वञे उनखे वो झुंगारे पई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आज़ादी मुबारक ख़ैर मुबारक नालो छा है मुस्कान अच्छा मुस्कान आहे तॾहिं एॾो खिलो पियो सुबुह खां वठी हा अच्छा मुस्कान छा ॿुधाईंदे मिली नगमो यादि है पता क्या पूछता है वो याद है हल ठीक है ॿुधायो अंदर अच्छा ठीक है जी पढ़ो माइक मत क्यों माइक मत ना
ॿारनि खे ॾियो त जे खाइनि ऐं तमामु सुहिणो माशाल्लाह मूंखे न ख़बर हुई तव्हांजी जेतिरी मुस्कान ख़ूबसूरत आहे ईअं तव्हांजो आवाज़ बि ख़ूबसूरत हूंदो ऐं सॉन्ग जी सिलेक्शन अॼु जे लिहाज़ सां तमामु बहितरीनु माशाल्लाह ऐं बाक़ी असां हुन क़ौम जा आहियूं जंहिंजे ॿारनि खां बि दुश्मन टुटनि था ऐं असांजा ॿार असांजे मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि फ्यूचर आहिनि सो थैंक यू तमामु सुठो कलाम माशाल्लाह ऐं वॾी महिरबानी अवांजी बि साजिद साहब लख थोरा मां जा अवां क़ीमती वक़्तु कढी हिते आहियो आख़िर में पैगाम छा ॾियणु चाहींदो क़ौम खे पैगाम इहो आहे भेण त इज़त कजनि बिल्कुलु बाक़ी वतन जे लाइ जेतिरो जेको कंदो उनखे रब्बुल आलमीन उहो सिलो ॾींदो बिल्कुलु ख़ुदा वास्ते वतन जे लाइ सचाई सां जॾहिं असांखे ख़ुशी थिए थी वतन जी आज़ादीअ जी अहिड़ो सचाई सां कमु कंदा रहंदासीं त पंहिंजी लोड शेडिंग जा बि थोरी घणी जेके आहिनि इहे बि सभु ख़तमु थी वेंदियूं बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि बबे साहब जी मुंहिंजो जेको पैगाम आहे ॿारनि जे लाइ असां वॾनि जे लाइ सभिनी लाइ इहो ई आहे नाज़रीन जे लाइ त असां जंग नथा चाहियूं असां अमन चाहियूं था ऐं असां दुनिया जो मुक़ाबिलो कंदासीं इल्म ज़रिए तालीम ज़रिए असां हर मुश्किल जो मुक़ाबिलो कंदासीं इल्म ज़रिए तालीम ज़रिए त असांजा जेके ॿार आहिनि उहे अमन तरफ़ सोचनि ऐं असां पंहिंजा नंढा नंढा जेके झगड़ा थियनि था उहे बि अॻिते हली असां लाइ वॾो जेको आहे तकरार पैदा थींदा आहिनि त उन करे असां अमन तरफ़ वधूं ऐं अमन सां ई असां तरक़ी करे सघंदासीं असां ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारे सघंदासीं ऐं दुनिया जे हर ताक़तवर जेका बि हस्ती आहे उनजो असां मुक़ाबिलो करे सघंदासीं तमामु सुठो पैगाम मुंहिंजो पैगाम ॿारनि जे लाइ ऐं तमामु वॾनि जे नाले इहो आहे त असां महिनत कयूं अॻिते वधूं इल्मु हासिलु कयूं तमामु मुश्किलातनि खां न घबरायूं स्पेशली जेके असांजियूं नियाणियूं आहिनि पसमांदा इलाइक़े में जेके ही ॿार तव्हां ॾिसो पिया असांजे देही इलाइक़नि जा ॿार आहिनि ऐं या ॿारनि जी स्ट्रगल आहे या असां वटि अदा परवेज़ जी आहे असांजी हिकिड़ी टीम आहे असां मिली करे हिननि ॿारनि खे ॿाहिरि कढियो आहे माशाल्लाह तव्हांजे साम्हूं आहिनि हिननि टैलेंट तव्हांजे साम्हूं आहे ऐं हिननि खे वधीक महिनत करणु खपे त जीअं अॻिते वधी सघनि ऐं हिननि मां ई कुझु सिंगर जी बसि त ॿारनि जे हवाले सां ई चवंदमि त तालीम वधि में वधि हासिलु कनि वॾनि लाइ इहो त जोशो ख़रोश हुजणु खपे सिर्फ़ु इन लाइ 14 अगस्त जे हवाले सां हूअं बि हर ॾींहुं 14 अगस्त वांगुरु हुजे तमामु सुठी ॻाल्हि जी डॉक्टर फरा बिल्कुल सबने बड़े अच्छे पैगाम दिए और मेरा भी यही पैगाम है कि पाकिस्तान हमारा मुल्क है हम कहीं भी रहें हम हैं पाकिस्तानी और हमें बिल्कुल कुछ भी है पाकिस्तान बहुत खूबसूरत बहुत प्यारा मुल्क है इसको बहुत आगे लेकर जाना ये हमारी जिम्मेदारी है और हम अपने घर से ही शुरुआत करेंगे तो हम बाहर दूसरों को कहें क्या बात है बहुत बहुत शुक्रिया थैंक यू सो मच अच्छा सबका बहुत बहुत शुक्रिया थैंक यू आप लोग आए अवां जी बड़ी बड़ी मेहरबानी लख एहसान लख थोरा अवां जा व्यूअर्स उम्मीद है अॼु कोई ख़ासि प्रोग्राम स्पेशल प्रोग्राम अवां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं सभिनी जा थोराइता आहियूं जिन हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत ठाहिण में असांजी मदद कई कलमकार जा थोराइता आहियूं जिन ही ख़ूबसूरत सेट डिज़ाइन कयो ऐं स्कूल जा जेके ॿार आहिनि उन्हनि जा बि थोराइता आहियूं ऐं माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत सेट आहे मां ॾिसी सघो था जेकॾहिं डेकोरेशन कराइणी हुजे ऐं डिज़ाइनिंग कराइणी हुजे पंहिंजे घर जी या जेको कुछ भी अवां डिज़ाइन कराइण चाहियो था को फार्म हाउस आहे या कुछ भी आहे तव्हां बिल्कुलु कराए सघो था बहितरीन डिज़ाइनिंग आहे हिननि जी हर शइ लाइ आला क्वालिटी जी आहे ऐं हर शइ अव्हांखे यूनिक मिलंदी सो भरपूर ताड़ियूं थी वञनि ओके सो इजाज़त जो टाइम अची चुको आहे यकीन कयो अॼु ॿारनि सां ऐं सभिनी महिमाननि सां वक़्त जो अहसासु ई न थियो ऐं ख़बर ई न पई त वक़्तु कीअं गुज़री वियो बहरहाल ज़िंदगी आहे ऐं ज़िंदगी में वक़्तु ईअं ई गुज़रंदो आहे ऐं हीअ असांजे साम्हूं हिकिड़ा मिसाल आहिनि त जेकॾहिं असां सुठा 3 कलाक ज़िंदगी में गुज़ारे सघूं था त असां पंहिंजी ज़िंदगी खे बि गुज़ारे सघूं था कीअं हाणे ॾिसो 3 कलाक असां हिते वेठा हुयासीं सिर्फ़ु पाकिस्तान जी ॻाल्हि थी हिते असां न कंहिं रंग जी ॻाल्हि कई न कंहिं मज़हब जी ॻाल्हि कई न कंहिं फ़िरके जी ॻाल्हि कई न कंहिं कम्यूनिटी जी ॻाल्हि कई त सिर्फ़ु पाकिस्तान जी ॻाल्हि कई ऐं हिते यकीनन अव्हांखे सभई ॿोलियूं बि नज़र आयूं सभिनी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ हिते ॿारड़ा बि मौजूदु हुया पर हिते सिर्फ़ु बहैसियत पाकिस्तानी वेठा आहिनि ऐं इहो ई पैगाम मां ॾियणु चाहियां थी त अव्हां जेकॾहिं पाकिस्तानी ऐं मुस्लमान थी करे पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजे क़ौम जे लाइ अव्हां कुझु कंदव त यकीन कयो इहे जेके नंढा नंढा झेड़ा आहिनि झगड़ा आहिनि इहे पाण ई ख़तमु थींदा अॼु असां विढ़ूं छा ते पिया असां सिर्फ़ु ॿोलियुनि ते पिया विढ़ूं असां रंगनि ते पिया विढ़ूं असां नस्लनि ते पिया विढ़ूं छा ते पिया विढ़ूं इहे शयूं आहिनि न सो हिकिड़ो भेरो अव्हां पाकिस्तानी थी ज़िंदगी गुज़ारे ॾिसो अव्हांजी ज़िंदगी इलाही घणी आसान थी वेंदी ऐं दुनिया खे ॾेखारियो त असां हिकिड़ी तरक़ी याफ़्ता क़ौम आहियूं अॻिते बि असां मुस्तक़बिल में इलाही सुठा कम कंदासीं ऐं पाकिस्तान जो
नालो रोशन कंदासीं ईअं ई अलाह करे त असांजे मुल्क जो झंडो आसमान ते हुजे ईअं ई बुलंदियुनि खे टच कंदो रहे। सो पाकिस्तान बिल्कुलु ऐं टीम खे नथी विसारे सघां हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत ठाहिण में। रज़ाक मसण साहब, GM साहब, असांजा कैमरामैन्स, पूरो टेक्निकल स्टाफ जंहिं हिन प्रोग्राम खे वधीक ख़ूबसूरत ठाहियो। असां सिर्फ़ु नज़र ईंदा आहियूं पर इन जे पोयां वॾी महिनत हूंदी आहे। सो उन्हनि सभिनी जा बि थोराइता आहियूं इंशाल्लाह अवां सां टीम जे लाइ। ओके, सो इंशाल्लाह अवां सां मुलाक़ात थींदी। कलाम असां चाहींदासीं त आख़िर में जेकॾहिं अच्छा असां पाण में ॿुधंदासीं, फ़िलहाल इजाज़त चाहींदासीं व्यूअर्स खां। ऐं व्यूअर्स मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू, लव यू पाकिस्तान एंड पाकिस्तान। अल्लाह हाफ़िज़। सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो। हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो भरे थो, खुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम।